अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेरान में असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर मूं सां गॾु मौजूदु आहिनि ताहिरा जोयो अवल नाम अलाह जो ॾींदड़ दे सारे ॾई न पचारे मिड़निया मेहरबान घणो सोई राह रद्द करे सोई रहनुमा वत इज़ मंतशा वत ज़िल मंतशा। बेशक परवरदिगार जंहिंखे चाहे इज़तुनि सां परवरदिगार नवाज़ींदो आहे। अल्लाह पाक खां हमेशह जॾहिं असां दुआ घुरंदा आहियूं त इज़तुनि जी हिफ़ाज़त जी रब पाक खां दुआ घुरिजे त अल्लाह साईं इज़तूं असांजूं सदा आबाद रखे। ऐं हूअं बि इंसान कुल कमाई जेका चवंदा आहियूं न उहा इज़त ई हूंदी आहे इंसान जी। नाज़रीन सुबुह जो वक़्तु आहे ऐं उमेदु कयां थी त सुबुह जो वक़्तु ॾाढो ज़बरदस्तु तव्हांजो गुज़रंदो हूंदो ऐं सुबुह जो पहर यकीनन वणंदड़ पहर हूंदो आहे। ॿ टे पहर जेके बि ॾींहं जा थियनि था उन में मोस्टली माण्हुनि खां जॾहिं बि पुछो आहे त चवंदा आहिनि त सुबुह जो पहर वणंदड़ हूंदो आहे या घणो पहर जेको हूंदो आहे उहो सिज लथे खां पोइ जेको पहर आहे उहो वणंदो आहे। यानी शाम धारे वारो पहर या राति वारो पहर बि सुकून ॾींदड़ हूंदो आहे। व्यूअर्स सुबुह जे टाइम ते प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हलंदो आहे। स्क्रीन ते नंबर हली रहियो हूंदो, तव्हां डायल करे सघो था, प्रोग्राम में शामिल थी सघो था। खोड़ सारियूं ख़बरूं अवां सां शेयर कंदासीं ऐं सुबुह जो प्रोग्राम आहे त कोशिशि कंदा आहियूं त लाइट वे सां असां स्टार्ट कयूं ऐं पोइ इंफॉर्मेटिव प्रोग्राम करण जी कोशिशि ज़रूरु हूंदी आहे। न सिर्फ़ु मुंहिंजी न सिर्फ़ु असांजे मेज़बान साथी जी पर इंटायर टीम जी इहा कोशिशि हूंदी आहे, सॼी टीम जी इहा कोशिशि हूंदी आहे। स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे, हिकु दफ़ो मां अनाउंस कंदसि रोज़ जीअं 02221028555 तव्हां डायल कजो ऐं प्रोग्राम में शामिल थिजो। तव्हांखे दिलि जी गहराई सां असां वेलकम चवंदासीं। अॼु रेडियो जो आलमी ॾींहुं आहे ऐं रेडियो यानी आवाज़ जी दुनिया ऐं आवाज़ जी दुनिया यकीनन नाज़रीन तमामु हसीन दुनिया थींदी आहे जिते तव्हांखे जेको ॻाल्हाए रहियो हूंदो आहे उन जी अपीयरेंस जी ख़बर कोन हूंदी आहे त उहो कीअं ॾिसजे थो, उनजो लुक छा आहे, उन कहिड़ा कपिड़ा पाता आहिनि या उहो कीअं लॻी रहियो आहे, उनजो हेयर स्टाइल कीअं आहे। छोकिरी ॻाल्हाए थी त उनजे कपिड़ा उनजा कहिड़ा हूंदा, उनजो ड्रेसिंग कोड छा हूंदो, उनजा सैंडल्स। पर मुंहिंजो चवण जो जेको मक़सदु आहे, जेका ॻाल्हि मां करणु चाहियां पई त अपीयरेंस काउंट कंदी आहे। चवंदा आहिनि त अपीयरेंस तव्हांजी 70 to 80% काउंट थिए थी, उनखां पोइ जेको आहे सो तव्हांजो ॻाल्हाइणु तव्हांजो बिहेवियर काउंट थींदो आहे। पर रेडियो जी दुनिया उहा वाहिद दुनिया आहे नाज़रीन जंहिंमें तव्हांजे आवाज़ जो जादू जेको हूंदो आहे उहो ॿुधंदड़नि जी दिलनि ताईं वञी रसंदो आहे ऐं उन आवाज़ जे जादू में सभु गिरफ़्तार थी वेंदा आहिनि। जिते जिते तव्हां मौजूदु हूंदा आहियो उते वेही करे तव्हां गौर सां ॿुधंदा आहियो त जेको कंपेयर आहे उहो छा ॻाल्हाए रहियो आहे। मां थोरी हिस्ट्री तव्हांखे ॿुधाईंदमि। गुगिल्मो मार्कोनी पहिरियों उहो शख़्स हुयो जंहिं इहो आइडिया ॾिनो त रेडियो यानी वायरलेस टेलीग्राफ। इहो आइडिया उन टाइम में तमामु वॾो आइडिया हुयो त परे दूर वेही करे कंहिंजे आवाज़ सां असां का ॻाल्हि ॿुधी सघूं। ऐं 1980-90s में चयो वञे थो त इहो फर्स्ट सिर्फ़ु आइडिया हुयो ऐं उनखां पोइ उन आइडिया शकल जेका वरिती आहे उहा 1895 में वरिती आहे। ऐं जेको पहिरियों उन्हनि जो तजुर्बो हुयो हुननि हिकिड़ो नोट छॾियो हुयो जेको किलोमीटर्स जे फ़ासिले ताईं अॻिलनि माण्हुनि ॿुधो हुयो ऐं इहा कामयाबी हुई उन माण्हुनि जी जिन इन ते कोशिशि कई। ऐं अॼु हीअ कामयाबी आहे त तव्हां स्क्रीन ते असांखे ॾिसी रहिया आहियो, स्क्रीन ते असांखे ॿुधी रहिया आहियो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं रेडियो तमामु वॾा नाला पैदा कया ऐं हिन ते असां अॻियां हली कुझु दोस्त असां सां लाइन ते मौजूदु हूंदा, कुझु वीडियो लिंक्स ते मौजूदु हूंदा रेडियो ते जेके ॻाल्हाईंदा ऐं जिन रेडियो खे परवान चढ़ायो, जिन रेडियो में ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं। ऐं रेडियो ते हिकिड़ो सेगमेंट न हूंदो आहे ॻाल्हाइण लाइ, केतिरा ई कलाक खपनि तॾहिं बि घटि आहे जेके जिन उहो कयो आहिनि। पर तव्हां ॻाल्हि कई मौसम जी त अॼु हैदराबाद में त मौसम मन मोहींदड़ आहे बिल्कुलु। ऐं उनखां अलावा सामुंडी इलाइक़नि में गजगोड़ सां बरसाति आहे। बलूचिस्तान में कुझु वधीक बरसाति आहे छाकाणि जो जेको बरसाति जो नओं सिस्टम आहे उहो बलूचिस्तान खां दाख़िल थियो आहे। ऐं हिन वक़्तु हैदराबाद में बि ककर छायल आहिनि, राति बि मींहण वठा कया। सो इहो गानो मूंखे जॾहिं बि ईअं ककर ईंदा आहिनि त इहो यादि ईंदो आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्तु बरसाति जारी आहे ऐं जेका लाड़ जी पट्टी आहे, सामुंडी पट्टी आहे, उते बि बरसातुनि जो सिलसिलो जॾहिं कंहिं बि बादल वलारियूं वसायूं अलाए छो आवाजूं अखियूं यादि आयूं। सो ईअं ख़ूब इहे त हाणे कहिड़ी कहिड़ी शाइरी कजे मौसम ते। अॼु असां वटि हिकु शाइर बि मौजूदु आहिनि। सो इंट्रो में असां चाहियूं पिया थोरी थोरी शाइरी बि गॾो गॾु हले। बिल्कुलु बिल्कुलु। सभिनी खे इंतज़ारु हूंदो आहे त पाण जीअं कल्ह अचण सां ई चयोसीं त कौन बनेगा वज़ीर आज़म ऐं कौन बनेगा CM। सो उन ते पाण जेके पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त पंहिंजो स्टार्ट में ई, छाकाणि हुन खां पोइ हाणे कुझु देरि खां पोइ वरी ॿीहर नयूं ख़बरूं अचणु शुरू थींदियूं आहिनि ते वधीक जेको आहे माण्हू
जेको कोर्टुनि में केस हलंदा आहिनि। सो GTA जो कल्ह वॾो इजलास थियो, आला सतही इजलास थियो कराची में, ऐं ग्रैंड डेमोक्रेट अलायंस जो जेके इजलास में जेके बि GDA जा हारायल उम्मीदवार हुआ उहे सभु उते मौजूदु हुआ। ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा, मोहम्मद ख़ान जुणे जो, त मौज़म अब्बासी, ऐं हितां पंहिंजो साईं अब्बासी साहब, सफ़दर अब्बासी, सो अयाज़ लतीफ़ पली जो, इहे सभु मौजूदु हुआ। ऐं मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते गौर कयो वियो। आख़िर में पीर साईं पागार जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई उहा ॾाढी मतिलबु त हिकिड़ो त इंकिशाफ़नि सां भरपूर हुई। ऐं हुन ॿुधायो त मूंखे चयो वियो त आसिफ़ अली ज़रदारी साहब सां तव्हां इतिहाद कयो त असां फंक्शनल लीग खे सीटूं ॾींदासीं, जेकॾहिं नथा कयो त पोइ GDA खे हिकु बि सीट न मिलंदी, GDA जे अॻियां 0 लिखी छॾिबो। उन खां पोइ पीर साईं पागारे वॾा ॾोरापा ॾिना आहिनि त असां 1958 खां वठी तव्हां सां गॾु आहियूं, ऐं मुख़्तलिफ़ उन्हनि केतिरियूं ॻाल्हियूं कयूं। आख़िर में हिननि चयो त बाबा हाणे इहे नतीजा असां रद्द कयूं था, खैरात में जेके तव्हां 2 सीटूं ॾिनियूं आहिनि इहे तव्हां पाण वटि रखो, ऐं उन्हनि जा 2 जेके उम्मीदवार जेके कामयाब थी आया आहिनि उन्हनि खे मना कयो आहे त हू पंहिंजो कसम न खणंदा, असेंबली में न ईंदा। ऐं 15 तारीख़ ते जुमे जे ॾींहुं, उहो 16 तारीख़ ते जुमे जे ॾींहुं जेको आहे हैदराबाद में धरणे जो ऐलान कयो आहे। हुनमें पीर साईं पागार पाण बि ईंदो ऐं GDA जी समूरी क़यादत हूंदी। पहिरें मरहले में इहो धरणो वेंदो, हुन खां पोइ जंहिं ॾींहुं हीअ असेंबलियूं ठहंदियूं, कसम खयो वेंदो, उन ॾींहुं असेंबलियुनि जे आॾो बि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो ऐं वॾा धरणा आया वेंदा। अहिड़ी रीति पाण JUI जी ॻाल्हि कयूं त मौलाना फज़लुर रहमान JUI फे सॼे मुल्क में कल्ह बि एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी रखियो। कल्ह उन्हनि 2 मरहले में जेके बि इलेक्शन कमीशन जो ऑफिसूं हुयूं सॼे मुल्क में, डिस्ट्रिक्ट लेवल्स ते, उते JUI जे जेके बि यूनिट्स आहिनि सॼे मुल्क में, जेके उन्हनि जो तंज़ीम साज़ी आहे, उन्हनि एहतिजाजी मुज़ाहिरा कया ऐं नतीजनि खे रद्द कयो। ऐं हिन वक़्त ताईं नतीजा जेके अचनि पिया हूअं त फाइनल थी चुका आहिनि, पर केतिरा ई जेके आहिनि उहे सवाल आहिनि, केतिरा ई इन्वर्टिस कामा आहिनि, उन्हनि ते ज़ाहिर ॻाल्हाए सघिजे थो। पर अहिड़ी रीति कल्ह नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी विच में ॻाल्हियुनि जो सिलसिलो कल्ह बि जारी रहियो। ऐं पोइ सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी पीपल्स पार्टी जो इजलास थियो, हुन में इहो ई फ़ैसिलो कयो वियो त ॿिनि अञा फ़ैसिलो न थियो आहे, हतमी राय या न जुड़ी आहे। तजवीज़ इहा आहे त 2.5 सालनि जे लाइ हुकूमत आंदी वञे। 2.5 साल जेको आहे बिलावल वज़ीर आज़म थिए त 2.5 साल जेको आहे नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म थिए। ऐं घणे भाङे पीपल्स पार्टी जा जेके सीनियर सियासतदान आहिनि उन्हनि जो मशवरो इहो आहे त कमज़ोर हुकूमत न ठाहियो, इन खां भलो बहितर इहो आहे त अपोज़िशन में हली वेही रहो, मखलूत हुकूमत। ऐं इन खां पोइ वरी जेके उन मामला थियणा आहिनि, नवाज़ लीग जेको इहो कयो आहे न पंहिंजो 2.5 सालनि वारो, इहो गुज़िरियल पहिरीं बि हुकूमतुनि में नवाज़ लीग बलोचिस्तान में ख़ासि करे इहो फार्मूला आंदो हुयो त 2.5 साल हिकिड़ी पार्टी, 2.5 साल ॿी पार्टी। ऐं पोइ हींअर बि हुननि इहो ई चयो आहे त 2.5 साल तव्हां वज़ीर आज़म थियो, 2.5 साल नवाज़ शरीफ़ थियो। नवाज़ शरीफ़ साहब खे वज़ीर आज़म थियण जो वॾो शौक़ु आहे। सो आसिफ़ अली ज़रदारी साहब चए थो त बाबा असां फ़ैसिलो करे छॾियो आहे त असां वज़ीर आज़म बिलावल खे कंदासीं। सही। ऐं नाज़रीन, हिस्ट्री जेकॾहिं ॾिसे थी त भर वारो मुल्क असांजो इंडिया, उन में बि सख़्तु वक़्तु आयो हुकूमत जो, ऐं उन खां पोइ आम आवाम ते छॾियो वियो त वरी उन्हनि जी सिलेक्शन छा आहे, उहे छा था कनि। पर असां वटि वरी चवंदा न माप तौर वारो सिस्टम अची वियो आहे जेको पाण सभु ॾिसी रहिया आहियूं। सो इहो आहे। ऐं उन खां अलावा उन्हनि समूरियुनि पार्टियुनि सां पीपल्स पार्टी राब्तो करण जो फ़ैसिलो कयो आहे। MQM वारा त दोस्त हुते मौजूदु आहिनि लाहौर में, हुते कम्युनिकेशन उते को गेप कोन्हे, को जेॾीमहिल फ़ोन कंदा वीचारा अची था वञनि। बाक़ी ॿियूं जेके पार्टियूं उन्हनि सां राब्तो कनि पिया, ऐं आज़ादु उम्मीदवारनि सां बि राब्ता नवाज़ लीग जा जारी आहिनि। उन्हनि खे अताउल्ला ताड़र खे असाइनमेंट मिलियल आहे त उहो लॻो पियो आज़ादु उम्मीदवारनि खे करण जी, जेके PTI जा हिमायत याफ़्ता आहिनि। सो अहिड़ी रीति वरी कल्ह वॾियूं ख़बरूं आयूं आहिनि। हिकिड़ो त इहो ज़ाहिर सम्झो असां हिनखे रूटीन सम्झंदा आहियूं त ठीकु आहे, इजलास हलनि पिया, मामला हलनि पिया। जहांगीर तरीन कल्ह इस्तीफ़ा ॾेई छॾी, पार्टी बि छॾे ॾिनई, चई त हाणे सियासत खां ई मूं हथु खयो। वीचारो आहे त शरीफ़ माण्हू, कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे, इहे ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि। सो उते सिद्दीक बलोच आहे, उहो उनखे उथण ई नथो ॾे। सो हेॾो सारो पैसो, पंहिंजा हेलीकॉप्टर, पंहिंजा जहाज़, सियासतदाननि खे मतिलबु त हर हू पंहिंजो सहूलियत ॾींदो आहे। ऐं बाक़ाइदा जीअं चयो वेंदो आहे न जहाज़ भरे जेको आहे उन्हनि खे वज़ीरनि खे ख़रीद कयो वेंदो आहे। सो कल्ह दिलि शिकस्ता थी, हुननि चयो त बाबा हाणे पंहिंजी अलावाई आहे, ऐं हुननि पंहिंजो बोरी बिस्तर ॿधो ऐं चवंदो बाबा इहा तव्हांजी सियासत तव्हांखे मुबारक, IPP बि तव्हांखे मुबारक। IPP बि हुननि टोड़ण जो ऐलान कयो, पोइ वरी कुझु तलाई आहिनि त IPP वरी अलीम ख़ान ऐं ॿिया दोस्त हलाईंदा। अहिड़ी रीति परवेज़ खटक बि चयो आहे त बाबा पंहिंजी अलावाई आहे, उहो परवेज़ खटक बि शिकस्त खां पोइ जेको आहे हुननि
तमामु घणी तनक़ीद कई अमल जो, यानी असां चऊं था रद्द अमल ज़ाहिर जो रद्द अमल हूंदो आहे जेको पंहिंजी चूंड मुहिम में जेका ॿोली ॻाल्हाई उहा उन्हनि खे सुहे न पई, पर ज़ाहिर आहे नौजवाननि जेको फ़ैसिलो कयो आहे ख़तरनाक इहो फ़ैसिलो कयो आहे। हर माण्हू चए थो त बाबा अॼु जेके नौजवान आहिनि इन्हनि हिन मुल्क जो जेको उन्हनि हिकिड़ो प्लान ठहियल हो, बी प्लान ठहियल हो, सी प्लान ठहियल हो, इहे सी प्लान जेके आहिनि नौजवाननि धॼूं उॼाए छॾियूं ऐं चयूं त उन खां हाणे त प्लान ठहनि ई नथा त कहिड़े प्लान खां अचूं। जीअं कोन माण्हू शतरंज में या हुन में अची फासंदो आहे त हाणे वञूं कहिड़े पासे। सो इहे मामला आहिनि। अहिड़ी रीति जमायत इस्लामी जो अमीर सिराजुल हक़ साहिब उन्हनि बि पंहिंजी इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। उन्हनि चयो त बाबा असां हाणे चूंडनि में आऊं पंहिंजी हिक बि सीट जमायत इस्लामी खे न खटाए सघियो आहियां ऐं इन करे आउं इस्तीफ़ा ॾियां थो। इस्तीफ़ा उन्हनि जमायत इस्लामी जे दोस्तनि खे वधीक ख़बर हूंदी, कुझु शयूं असांखे बि ख़बर आहिनि त हूअं बि कुझु ॾींहंनि खां पोइ जमायत इस्लामी जो जेको हूंदो आहे BOG जो सम्झ जीअं जंहिंखे पाण BOG चवंदा आहियूं उनजो बि हिकिड़ो आला सतही शूरा जो, हुनखे शूरा चवंदा आहिनि, शूरा जो इजलास थियणो, उन में नए अमीर जी चूंड थियणी, नई मतिलबु शूरा अचणी, त हुननि चयो त बजाए हिन जो हफ़्तो आऊं कयां त उअं ई जुमे ते हिननि जो शूरा जो इजलास आहे या छंछर ते, सो हुननि उन खां पहिरीं इस्तीफ़ा ॾेई छॾी। ईअं खोड़ ख़बरूं आहिनि, कहिड़ियूं ख़बरूं ॿुधंदो। बिल्कुलु विच में नाज़रीन न्यूज़ ब्रेक बि हूंदो ऐं चाहींदासीं त मां ख़बर पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदो वञा जेका बिल्कुलु हींअर आई आहे। सीनियर सियासतदान ऐं अॻूणो MP रहियो आहे, खेरपुर नातन शाह सां हुननि जो तालुक़ु आहे ऐं हिन वक़्तु हू खटे बि विया आहिनि। हीअ जेके इलेक्शन थियूं आहिनि PS 80 आहे KN शाह जी, अब्दुल अज़ीज़ जुणेजो साहिबु लाॾाणो करे विया आहिनि। अब्दुल अज़ीज़ जुणेजो साहिबु रिटायर कमोर आहिनि ऐं हुनखां अलावा इंजीनियर रहिया आहिनि, हू इरीगेशन ऑफिसर हुआ ऐं हुननि जी घरवारी बि सियासत में, हुननि जो वालिद साहिबु बि सियासत में, उहो बि वज़ीर हुयो। ऐं अब्दुल अज़ीज़ जुणेजो साहिबु हिन काफ़ी अरसे खां वठी 2 खां 3 महीननि खां वठी हू बीमार हुआ। हुननि पंहिंजो चूंड वर्क बि न हलायो, हुननि जा भाइटिया ऐं ॿिया जेके मिट माइट आहे उहो वर्क कंदा हुआ ऐं हिन वक़्तु इहा अफ़सोसनाक ख़बर साम्हूं आई आहे त अब्दुल अज़ीज़ जुणेजो साहिबु लाॾाणो करे विया आहिनि। असां संदन कहोल सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं ऐं अल्लाह पाक संदन जी मग़फ़िरत अता फ़रमाए। नाज़रीन तव्हां बि यकीनन ॿुधो पिया, प्रोग्राम ॾिसो पिया त तव्हां बि पंहिंजी दुआउनि में संदन खे यादि करियो ऐं जेकॾहिं अव्हां चाहियो त पोइ असां महिमाननि जी तरफ़ वधूं अॻियां। बिल्कुलु महिमाननि ॾांहुं वधो, ज़रूरु ज़रूरु, छो न। मुख़्तलिफ़ शहरनि में हिन वक़्तु बरसाति जूं ख़बरूं अचनि पियूं, बूंदा बांदी, सनी सनी बूंद हुजे, राणल जी खुआर हुजे। पाण हलंदासीं महिमाननि ॾांहुं। ख़ूबसूरत शख़्सियतूं आहिनि, हुन पंहिंजो जेको कमु कयो आहे ऐं मतिलबु त ज़रूरी न आहे त तव्हांखे अलाह साईं सभु कुझु ॾे ऐं पोइ तव्हां कमु कयो। चङा भला माण्हू जेके आहिनि हथ पेर सलामत हूंदे, बस तव्हांजो दिमाग़ जेकॾहिं सऊ आहे त पोइ तव्हां कुझु बि करे सघो था। बावजूद बि हू कुझु नथा करे सघनि ऐं हुन खां पोइ बि हू सॼो ॾींहुं निकम्मा थी वेठा आहिनि। ऐं हिकिड़ा उहे दोस्त आहिनि, हिकिड़ा उहे माण्हू आहिनि ऐं जेके हिन समाज जा रोल मॉडल आहिनि ऐं उत्साहिनि था न, हर वक़्तु उत्साहिनि था। जेॾीमहिल बि असां ॾिसूं था त चवनि था अच्छा यार हीअ ॾिसो, हीअ मतिलबु त हीअ कमु बि कनि था, हीअ कमु बि कनि था, यार अच्छा तव्हां इहो कमु कीअं था करे वठो। ऐं उन खां अलावा घणे भाङे माण्हू जेॾीमहिल पाण डिसेबल्स जी ॻाल्हि कंदा आहियूं त घणे भाङे असांजा सिंध जा माण्हू हुते उन्हनि खे हिकिड़ी व्हील चेयर ॾेई चौराहे ते विहारे ईंदा आहिनि, पोइ शाम जो उनखे वञी खणी ईंदा आहिनि ऐं उनखे पिनाईंदा आहिनि। ऐं वरी इन्हनि जी बि हिकिड़ी वरी मार्केट बि हूंदी आहे, जेके माफ़ियाऊं हूंदियूं आहिनि उन्हनि माण्हुनि खे कंदियूं आहिनि। पर जॾहिं असां चऊं था हिननि नौजवाननि आहे त हिननि जेको कमु कयो आहे उहो माण्हुनि खे लफ़्ज़नि में बयान क़ाबिल ज़िक्र आहे, क़ाबिल तारीफ़ आहे। नाज़रीन डिफरेंटली एबल असां चई सघूं था त असांजे प्रोग्राम में अॼु 2 शख़्सियात मौजूदु आहिनि ऐं डिफरेंटली एबल आहिनि। असांखे हुननि ते फ़ख़्रु आहे, हमेशह असांजे प्रोग्राम में लबाइक चई ईंदा आहिनि ऐं असांजे प्रोग्राम में जॾहिं बि शामिलु थिया आहिनि हमेशह प्रोग्राम ॾाढो इंफॉर्मेटिव तव्हां ताईं पहुतो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असांजे प्रोग्राम में लाल मोहम्मद बलोच साहब मौजूदु आहिनि। लाल मोहम्मद साहब खे पहिरीं त दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी, गुड मॉर्निंग। ऐं तव्हां जॾहिं बि प्रोग्राम में आया आहियो, यकीन मञो प्रोग्राम उन ॾींहुं जो ॾाढो ख़ासि मूंखे लॻंदो आहे। नाज़रीन पाण मैनेजर आहिनि हैंड्स ILE हैदराबाद जा ऐं पाकिस्तान इंडिपेंडेंट लिविंग सेंटर। ऐं जॾहिं बि संदन सेंटर ते वई आहियां, यकीन कयो त मूंखे हिकु अलॻि दुनिया लॻंदी आहे ऐं मूंखे लॻंदो आहे त जिते जिते असां वटि ज़हनी कमज़ोरी हूंदी आहे उते उते मूंखे लॻंदो आहे त वाक़ई में असां वटि गैप्स पैदा थींदा आहिनि। पर व्हील चेयर ते वेठल ॿारड़ा जॾहिं मूंखे ज़हन जा तंदुरुस्त नज़र ईंदा आहिनि त यकीन मञो मूंखे लॻंदो आहे त यकीनन पाकिस्तान असांजी सिंध हिकु ॾींहुं उन्हनि बुलंदनि ते हूंदी ऐं उहा तरक़ी ज़रूरु कंदी। नाज़रीन उन खां अलावा असांजे प्रोग्राम में खुर्शीद आलम खुर्शीद साहब मौजूदु आहिनि ऐं पाण CEO आहिनि सदा फाउंडेशन जा। ऐं हूअं जेकॾहिं आउं उन्हनि जी ॻाल्हि कयां त पाण KPK जी पैदाइश आहिनि ऐं KPK जूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं हिननि सां थींदियूं। पाण शाइर बि आहिनि। ऐं तव्हांखे भलीकार चवां थी, मैं आपको वेलकम कहती हूँ, हैव अ गुड मॉर्निंग। ऐं मां सम्झां थी
त सर तव्हांजी अपीयरेंस असांजे प्रोग्राम लाइ अॼु शानदार हूंदी ऐं प्रोग्राम ॾाढो जानदार हूंदो। त प्रोग्राम तमामु जानदार हूंदो, पर असांखे नंढो ब्रेक आहे, वापसि अची पोइ कचहरी हिन खां पहिरीं जो असांजी कचहरी टुटे हिन खां पहिरीं असां ब्रेक वठी ॾींदासीं, केॾांहुं न वञो, असांखे नंढिड़ो ब्रेक वठी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सुबह मेहरान। नाज़रीन, सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार तयार, तव्हांजे चांहि अची? चांहि जो बिल्कुलु मूंखे ध्यानु न रहियो, असलम रखी वियो आहे चांहि। असांजे चांहि मौजूदु आहे ऐं बहार हैदराबाद में यार मौसम ॾाढो ख़ूबसूरत आहे। बहार आहे? एतिरो प्यारो मौसम आहे। बहार आहे? मां पुछां पई। बहार न आहे, बहार जी आमद आहे ईअं चओ। बहार जी आमद आहे न, हल्को हल्को सीब आहे, हल्को हल्को सीब, वणंदड़ मौसम आहे। तव्हां सुबुह सुबुह जो ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो जुमिलो चयो आहे त सुबुह जी जेका मौसम आहे उनजे लाइ ख़ासि जुमिलो मूंखे लॻो पर मूंखे विसरी वियो आहे। जुमिलो बिल्कुलु बिल्कुलु। नाज़रीन खे पाण ॿ टे ख़बरूं लॻो ॿुधाए वठूं, उन खां पोइ पाण महिमाननि सां कचहरी कयूं। नाज़रीन, ईअं आहे त अॼु सॼे बलूचिस्तान में जेको आहे उहो शटर डाउन हड़ताल आहे। शटर डाउन हड़ताल जे करे त 4 खां 5 जमायतुनि इतिहाद कयो आहे पाण में, उन्हनि चयो आहे त चूंडनि में धांधली थी आहे, सो इन जे करे उन्हनि अॼु एहतिजाज जी कॉल ॾिनी आहे। हिन वक़्तु को बि दुकान न खुलियो आहे। बलूचिस्तान मां जेके असांखे नाज़रीन ॾिसनि पिया उन्हनि फ़ोन करे चयो त तव्हां असांजो ज़िक्र छो नथा कयो। सो बलूचिस्तान वारा भाइरो, सो तव्हां अॼु एहतिजाज जी ऐलान कयो आहे ऐं तव्हां शटर डाउन हड़ताल करे वेठा आहियो, तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं अहिड़ी रीति नवाज़ लीग वटां ख़बरूं आयूं आहिनि ज़रियनि वटां त जेकॾहिं वज़ीर आज़म बिलावल थी थो वञे त परॾेही वज़ीर जेको आहे उहा केरु थींदी? सवाल त आहे। सवाल ख़बर आहे केरु आहे? जी, मरियम नवाज़ आहे। सो मरियम नवाज़ खे परॾेही वज़ीर ठाहिण जो मतिलबु त गौर कयो पियो वञे। अहिड़ी रीति कल्ह पाण ऐलान कयोसीं त मुराद अली शाह साहिब खे CM सिंध हिकु भेरो ॿीहर ठाहिनि पिया, पर कल्ह जेको CEC जो इजलास थियो आहे, सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी पीपल्स पार्टी जी, उन में वरी जेके ख़बरूं हलियूं पे ऐं जेके मामला हलिया पे, छा चवंदा आहिनि बाज़ गुश्त जेको कन में सुरसुर पई हलंदी आहे, पोइ उन में जेका इहा ख़बर आई आहे त फरियाल टालपुर साहिबा खे CM ठाहिण जी तजवीज़ ॻोल्हे वेठा आहे। पीपल्स पार्टी एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु ॿीहर थींदो, छाकाणि जो कल्ह अणपूरो थियो, कल्ह फ़ैसिलो न थी सघियो। अॼु ॿीहर हू सलाह मशवरा करे उन खां पोइ वरी जेको आहे अॼु ॿीहर इजलास थींदो, पोइ ॾिसो हुन में कहिड़ियूं तजवीज़ूं साम्हूं अचनि थियूं, कहिड़ा फ़ैसिला साम्हूं अचनि था। थिया त वॾा परेशान आहिनि बाबा सभु सियासतदान जेके बि खटिया आहिनि, त वञूं हाणे कहिड़े पासे। 2018 जे इलेक्शन में ॾिठोसीं त पंहिंजो जीअं ई नतीजा अचणु शुरू थिया त इमरान ख़ान ओॾी महिल राति जो 10 खां 11 बजे ताईं अची वियो, अची एज़ अ वज़ीर आज़म तौरु क़ौम खे खिताब कयो। अवाम तमामु घणो किराए कयो त 2013 में नवाज़ शरीफ घर जी बालकनी में निकिरी आयो त बाबा वज़ीर आज़म थी वियो आहियां। हिन दफ़े 4 ॾींहं थी विया आहिनि, अञा ताईं जेको आहे अमरा खेर ॿाहिरि ई न निकितो आहे, डाउनलोड ई न थी सघियो आहे। जेको सिस्टम आहे न उहो ॾाढो स्लो थी वियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। लाल मोहम्मद साहब मौजूदु आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कयो पिया ख़बरुनि जी इंफॉर्मेटिव ॻाल्हियूं आहिनि त पहिरियों आउं पुछणु चाहींदसि लाल मोहम्मद साहब खां, सर ये पूरा सिस्टम हमने देखा है इलेक्शन का, आपका बड़ा अच्छा रोल था, मैं चाहूँगी कि पहले आप उसका जिक्र करें। सबसे पहले तो थैंक यू सो मच मेहरान टीवी का। लाल साईं त सिंधी बि ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हाईंदो। सभिनि खां पहिरियों त सभिनि थैंक यू सो मच वंस अगेन मेहरान टीवी जो। ऐं जेकी आउं ॻाल्हि शेयर करण वारो आहियां, इंतिहाई असांखे ख़ुशी थिए थी ऐं उन शइ खे अचीव करण लाइ मेहरान टीवी ऐं जेको सिंध में जेको मीडिया आहे उन काफ़ी कलीदी किरदारु अदा कयो आहे। ऐं आउं हिकिड़ी ख़ुशाइनि ॻाल्हि ही ॿुधायां, सिंध में जेका इलेक्शन थिया माण्हू खे राय दही जो इख़्तियार ॾिनो वियो, भले कोई कुझु बि प्रोसेस रहियो हुजे, पर आउं सिंध वासियुनि खे हिकिड़ी गुड न्यूज़ ॾियां थो। इन इलेक्शन में 2024 जे इलेक्शन में तारीख़ में पहिरीं भेरो पर्सन विद डिसेबिलिटीज़ कसीर तादाद में ॿाहिरि निकिता जेका इनविजिबल हुआ। त असां इलेक्शन खां 4-5 महीना पहिरें कैंपेन हलाई कि असां पर्सन विद डिसेबिलिटीज़ खे ॿाहिरि कढी उन्हनि खे मोबिलाइज़ करे वोट जी अहमियत ॿुधाए उन्हनि खे ऐं उन्हनि खे असां पोलिंग बूथ ते खणी वञूं ताकी उहे पंहिंजी राय जो इज़हार करे सघनि, पंहिंजी पसंदि जे नुमाइंदगी खे चूंडी सघनि। त अल्हम्दुलिल्लाह सिंध में इन 2024 में तव्हां इन मीडिया जे मेहरान टीवी जे तवसु सां मेहरान टीवी जो बि वॾो किरदारु आहे। हिकिड़ी रेवोल्यूशन आई आहे पर्सन विद डिसेबिलिटीज़ में ॿाहिरि निकिता आहिनि। उन में असांजी माऊं भेणूं जेको पर्सन विद डिसेबिलिटियूं कॾहिं विज़िबल कोन हूंदियूं, त हिकिड़ी ख़ुशआइनी ॻाल्हि आहे सांगड़ लाइ, हैदराबाद लाइ, लाड़काणे लाइ, पूरे सिंध लाइ कि
35 मिलियन पर्सन विद डिसेबिलिटी में काफ़ी रेशो ॿाहिरि निकितो ऐं पंहिंजी राय जो इज़हार कयो ऐं असां जी जेके ऑर्गेनाइज़ेशनूं इन में हिकिड़ो कमु सुठो ई कयो असांजी पंहिंजी गाॾियूं विथ अटेंडेंट सर्विस आइडेंटिफाई करे कयोसीं पोइ उन वोट वारे ॾींहुं को पार्टी जो न असांजी पंहिंजी गाॾी वयूं उनखे घरां खणी अची वोट ॾियारियोसीं त हीअ ह्यूज चेंज आहे इहा वरी तमामु वॾी चाखोड़ आहे वॾी जिदोजहद आहे ऐं हिन मुल्क जी तक़दीर बदिलाइण में ॾिसो हर माण्हू किरदारु अदा कंदो पर क़ौमी फर्ज़ किरदारु आहे, अदा कयो बिल्कुलु, आहे हाँ, उहो हाँ। ज़ाहिर क़ाबिल तारीफ़ आहे क़ाबिल तहसीन है बिल्कुल। लाला साईं आपने किस तरीके से इलेक्शन का दिन को एंजॉय किया? सबसे पहले मेहरान टीवी का बहुत मशहूर हूँ ढेर ज़्यादा मनना ढेर शुक्रिया तासो मशहूरिया मां क्योंकि पठान हूँ पख्तून हूँ इसलिए थोड़ा सा जो है वो पश्तो का टच भी देना पड़ता है फिर आप ट्रांसलेट भी करते जाएं ताकि हम और हमारे व्यूअर्स समझ बस वो ऑलरेडी मैंने उर्दू में कह दिया था तो पश्तो में उसकी तर्जुमानी की जबरदस्त ये भी ठीक ॾिसो पाण उन वेठा असीं ॻाल्हि पे कईसीं राइटर साहिल हुआ त असां चयोसीं त असां हमने एक बात की थी कि हमारे सियासतदान जिस मुल्क में भी जाते हैं अंग्रेजी जाके बोलते हैं और जो बाहर से आते हैं मतलब जहाँ भी जिस मुल्क में भी आप जाएंगे वहाँ का जो नुमाइंदा जिस लैंग्वेज का होगा ना लोकल वही बोलेगा आपको हाथ मिलाएगा कि आपको उसी लैंग्वेज में चाइनीज का होगा तो चाइनीज में भी वो करेगा जी जी असल में अल्लामा इकबाल साहब जी हाँ हमारे कौमी शायर बिल्कुल अपने एक शेर में फरमाते हैं जी हाँ कि अपनी मट्टी पे चलने का सलीका सीखो संग मरमर पे चलोगे तो फिसल जाओगे बेशक 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 कमाल कमाल ये इस वास्ते है कि आपको अल्लाह ताला ने एक मुल्क दिया है जिसमें पहाड़ हैं दरिया है रेगिस्तान है सारे वसाइल से माला माल मुल्क आपको लोग मिले हैं कौमें मिली हैं पठान है सिंधी है पंजाबी हैं डिफरेंट कल्चर्स हैं जी हाँ अगर आप अपनी कल्चर को एक साइड पे करते हैं और दूसरे के कल्चर के पीछे भागते हैं दूसरे की ज़बान के पीछे भागते हैं तो आपकी आइडेंटिफिकेशन नहीं रहती बेसिकली एज ए पख्तून मैं पख्तून होने पे मुझे फ़ख्र है मुझे अपनी ज़बान पे फ़ख्र है मैं खुर्शीद आलम खुर्शीद मुझे अपने नाम से भी प्यार है इसलिए मैंने डबल खुर्शीद हूँ ये तो आते ही मैंने पूछा खुर्शीद और फिर खुर्शीद क्यों कहते हैं कि अगर आपसे कोई अपना नाम छीनने की कोशिश करे तो आप दूसरी बार लगा दो तो तायरा जो है तायरा अगर किसी ने छीनने की कोशिश की तो मैं ये लगा दूंगी जो डिसेबिलिटी है ना जी हाँ असल में उसका नाम जो पीपल विद डिसेबिलिटीज है उसका नाम डिसेबिलिटी में हाइड हो जाता है छुप जाता है जी लाइक अगर फिजिकली डिसेबल है तो सोसाइटी उसको डिसेबिलिटी के नाम से पुकारता तो वालिदैन ने जो नाम रखा होता है जी हाँ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का फरमान है अपने मुखातिब को बेहतरीन नाम से पुकारो और बेहतरीन नाम बेशक उसका अपना नाम है बेशक उसका जो माँ बाप ने उस पर रखा हुआ है खुर्शीद का माना है रोशनी देने वाला सूरज और अपने नाम के तराई किरदार होना चाहिए बंदे का दूसरों के लिए भी रोशनी सिर्फ अपने लिए जीते नहीं है दूसरे के लिए भी जियो दूसरों के लिए भी आसानियां पैदा करो तो हमारी ज़िंदगी का मिशन यही है कि हम आसानियां बांटें और जो बैरियर्स हैं जी ठीक है कमियां हैं हमारी सोसाइटी में बहुत ज़्यादा कमियां हैं मैं तकरीबन 9-10 ममालिक घुमा हूँ डिसेबिलिटी के हवाले से मेरी ट्रेनिंग्स है एक्सपोजर्स है और जो सबसे चैलेंजिंग थिंग है वो यही है कि मैं पढ़ा नहीं हूँ मतलब मैं किसी कॉलेज किसी यूनिवर्सिटी में ड्यू टू माई डिसेबिलिटी रेगुलर नहीं जा सका मैं तकरीबन आप यूँ कह लें कि 2001 से घर से मेरी पहली बार बाहर आना मुमकिन हुआ क्योंकि मेरा घर एक पहाड़ी पे है आपको पता है खैबर पख्तूनख्वा सारी पहाड़ी रहा है हर घर को रोड की फैसिलिटी मैसर नहीं है हमारे पूरे गांव को मैं रोड की चाहूंगी फैसिलिटी कि आप अपनी जर्नी शेयर करें और यकीनन नाज़रीन चाहींदमि लाल मोहम्मद साहब जॾहिं बि असांजे हिन अङण ते आया आहिनि त उन्हनि खां पाण उन्हनि जी जर्नी जे हवाले सां पुछो आहे अॼु खुर्शीद आलम खुर्शीद साहब असां वटि मौजूदु आहिनि KPK सां संदन वाबस्तगी आहे मैं सर ये ऐड करना चाह रही हूँ त KPK में हिननि लॉ पास करायो आहे डिसेबिलिटी लॉ
یہ تمام بڑی گال ہے. ہم آپ کو خراج تحسین پیش کرتے ہیں سر, آپ کا بہت بڑا کام ہے. اور جی آپ کنٹینیو کریں, آپ کی جرنی ہم چاہیں گے کہ ہمارے ویورز کے ساتھ آپ شیئر کریں. بالکل اتنا ہی جی میں ڈاڈو سائیں مطلب یہ بھی لگو تھا کہ فلم آسان رستے پہ آپ وہیں سے اسٹارٹ کریں گے, آپ کو پہاڑی پہ گھر, پورے گاؤں میں آپ کو راستہ نہیں ہے اسے. ہاں, تو اس وجہ سے ایجوکیشن حاصل کرنا, گورنمنٹ کے پاس کوئی سسٹم ہے نہیں کہ ایسے لوگوں کو ایجوکیٹ کریں, یا ایسا کوئی سسٹم ہو تاکہ وہ گھر گھر میں جا کے ڈسیبل جو ہماری کمیونٹی ہیں, بچے ہیں, اس کو ایجوکیٹ کریں, کیونکہ اس کا گھروں سے نکلنا مشکل ہے. اسپیشل ایجوکیشن کمپلیکس ہر ڈسٹرکٹ میں ہے نہیں, اور اگر ہے تو اس میں ہاسٹل نہیں ہے, تو ٹرانسپورٹیشن کی فیسلٹی بھی نہیں ہے. تو ایک غریب کا بچہ جو ڈسیبل ہو, اس کے پاس اتنے وسائل نہ ہو, وہ کس طرح اپنے بچے کو پڑھائے گا, کس طرح گھر سے نکلے گا. تو یہی ریزن تھی 2001 سے 2001 تک میں گھر پہ رہا, اور جب روڈ کی فیسلٹی آئی تو گھر سے باہر نکلنا ممکن ہوا, اور تب مجھے کافی چیلنجز کا سامنا کرنا پڑا. یعنی نام کے حوالے سے جی, گھر میں تو میں خورشید عالم تھا, لیکن جب باہر نکلا تو لوگ مجھے میری ڈسیبلٹی سے پکارنے لگے, کیونکہ میں بہت عرصہ تک صرف میں میوزک اور شاعری اور کتابیں میں اپنے آپ سے پڑھ لیتا تھا, کیونکہ تنہائی تھی, اس سے میری جو ہے وہ تھوڑی بہت جو ہے وہ نالج میں انکریز ہو جاتی تھی. تو شاعری تھوڑی بہت کر لیتا تھا, لیکن میرا کوئی شاعری میں بھی استاد ہے نہیں. پشتو میں شاعری کر لیتا ہوں جی, اور اس وجہ سے میں نے اپنا تخلص بھی خورشید عالم خورشید رکھ لیا. صحیح صحیح. اچھا لیلا, آپ ایک دن بھی اسکول نہیں گئے؟ نہیں. تو ایجوکیشن آپ نے کس طریقے سے حاصل کی؟ گھر پہ بیٹھ کے؟ گھر پہ والد صاحب پہلے انہوں نے جو ہے وہ 5th تک پڑھایا. جی ہاں. 5th کے بعد خود سے کتابیں پڑھنا شروع کی 7 تک, اور پھر پرائیویٹلی ایگزام دیا 10th کا, اور اس کے بعد پرائیویٹلی پڑھتے 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 ماسٹر کر بیٹا پشتو میں. زبردست. تارا سان وٹ کال ہے, کال سے پوچھو کیر ہے. جی ہلو, السلام علیکم. तव्हां खे असां भली कार चऊं था. अवां पंहिंजो नालो ॿुधाइजो ऐं इहो बि ॿुधाइजो त तव्हां किथां खां असां वटि शामिल थिया आहियो. जी जी, लाल मोहम्मद बलोच साहब वटि तव्हांजो आवाज़ अचे पियो, तव्हां ॻाल्हाए सघो था. वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू. अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह शुक्र. नालो अदा? अदा तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो. अरशद लगारी साहब. अरशद जी 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 जी, तव्हांजो छा सवाल आहे? सर्जन ॿुधनि पिया. अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह शुक्र एहसान. बाबा जी बाबा शायद टेक्निकल आवाज़ जो मसलो आहे, शायद लाइन मुनक़ता थी वई आहे. तव्हांजी वॾी महिरबानी प्यारा, तव्हां फ़ोन कई ऐं लाल साहब के सां तव्हां ॻाल्हाइण पिया चाहियो. ऐं तव्हांजी वॾी महिरबानी. सर जी, आप बता रहे थे कि आपने मास्टर्स जो है घर पे प्राइवेटली किया है, और डिसेबिलिटी मूवमेंट में 2003 से मैं इन हुआ, और उसकी भी एक स्टोरी है. सही, मैं चाहूँगा कि पहले आप इस मूवमेंट का थोड़ा सा हमें बताएं कि डिसेबिलिटी मूवमेंट क्या थी, उसमें कौन लोग थे और कहाँ से स्टार्ट हुई, ये मशल कहाँ से रोशन हुई? बिल्कुल बिल्कुल. अच्छा, मैं KPK की तरफ से जो है ना वो बात करना चाहूँगा, क्योंकि डिसेबिलिटी मूवमेंट में पहले हमारे सीनियर्स भी 1996 और 1992 से जो है वो काम कर रहे थे, लेकिन हमें पता नहीं था कि कौन क्या कर रहे थे, और यही जुस्तजू डिसेबिलिटी मूवमेंट में हमें ले आई. क्योंकि जब हर तरफ से हमें ये दिखने लगा कि स्कूल्स और कॉलेजेस अनएक्सेसिबल हैं, वहाँ पर सीढ़ियाँ हैं, वॉशरूम में हमारा जाना जो है मुमकिन नहीं है, लोग हमें बुरे अलकाबात और नामों से पुकारते हैं, उसका रवैया जो है वो तहसीक आमेज़ हैं, हंसते हैं हम पे, हमारी डिसेबिलिटी पे. तो इस वास्ते जुस्तजू जो है वो क्रिएट हुई कि पाकिस्तान में पॉलिसीज़ कहाँ पर है, क्या है. तो इसी जुस्तजू, क्योंकि मैं सिंगिंग की भी थोड़ा बहुत जो है वो नातख्वानी करता हूँ, इसके अलावा सिंगिंग में आवाज़ थोड़ी सी अच्छी थी, इसलिए हाँ, तो मुझे एक अपॉर्चुनिटी मिली. रेडियो पाकिस्तान में एक प्रोग्राम था उसमें, और वहाँ पर मुझे एक डस्कन लीडरशिप ट्रेनिंग जापान में होती है,
اس کے متعلق میں نے سنا, دل میں ایک خواہش ابری کہ چلیں اپلائی کر لیتے ہیں, معلومات لیتے ہیں, ڈسیبلٹی کے حوالے سے کچھ نالج انکریز ہو جائے گی, اور اسی کو لے کے اسلام آباد تک پہنچ گیا. اسلام آباد میں مجھے ڈسیبلٹی موومنٹ کے حوالے سے تھوڑی بہت انفارمیشن کی ہے. ڈسیبلٹی موومنٹ اصل میں ہوتا کیا ہے, یہ پیپل ود ڈسیبلٹیز اپنی حقوق کے لیے خود اسٹرگل کرتی ہے, جس طرح جاپان میں ہوئی ہے, جس طرح یو ایس میں ہوتی ہے. قوانین کے دیکھیں, زیادہ تر ہمارے جو کنٹریز ہیں جہاں پر ترقی نہیں ہے, جہاں پر ابھی قوانین بن رہے ہیں, اس میں ماڈیول کیا ہے, چیریٹی ماڈیول ہے. جی ہاں, مطلب جو مزدور ہوا تو اس کو خیرات زکوٰۃ دو, 100 200 روپے, کوئی پرماننٹ کوئی سپورٹ نہیں ہے. کوئی ہم نے جو سیکھا ہے جاپان میں ٹریننگ میں گیا تھا, تو وہاں پر جو سیکھا ہے وہ یہ کہتے ہیں کہ اللہ تعالیٰ نے انسانوں کو ڈفرینٹ قبائل میں پیدا کیا ہے, اس کے رنگ مختلف ہیں, اس کے قد کاٹ مختلف ہیں, اس کی باڈیز کا شیپ مختلف ہو سکتا ہے. اسی طرح ڈسیبلٹی جو ہے, کسی ہاتھ کا یا پاؤں میں کمزوری ہونا, یہ ڈسیبلٹی نہیں ہے. اصل میں ڈسیبلٹی ویل چیئر پہ میں بیٹھا, ابھی بھی میں ویل چیئر پہ بیٹھا ہوں, تو لائک اگر شاپنگ مال ہے اور یا کوئی راستہ ہے, ہم ویل چیئر پہ جا سکتے ہیں بالکل فریلی وداؤٹ اینی اٹینڈنٹ, لیکن جہاں پر 3 انچ کا بیریئر آ جائے تو ہماری ویل چیئر وہاں پر جا نہیں سکتی. تو ڈسیبلٹی کہاں پر آ گئی, ڈسیبلٹی انفراسٹرکچر پہ آ گئی. تو ہم نے انفراسٹرکچر میں جہاں جہاں بیریئرز ہیں ان میں سے ڈسیبلٹی کو نکالنا ہے. زبردست. انسان میں ڈسیبلٹی کو نکالا نہیں جا سکتا. میں نے تعلیم پرائیویٹ اس لیے حاصل کی ہے کہ بیریئرز تھے, فزیکل, جیوگرافیکل اور جو شعوری طور پر بیریئرز ہیں, ڈسیبلٹی ہے. عام انسان آپ کو بالکل نان ڈسیبل نظر آئے گا, ہاتھ پاؤں سلامت, آنکھیں سلامت, کان سلامت, لیکن اس کی سوچ میں اتنی ڈسیبلٹی ہوتی ہے کہ آپ جو ہے وہ تصور بھی نہیں کر سکتے. آپ نے سوچ کی بات کی, تو سوچ کی تو اس ملک میں بہت زیادہ ڈسیبلٹی ہے. بہت خوبصورت آپ نے باتیں کی, بہت ہی مطلب کہ امپریس کرنے والی, بہت ہی آپ مطلب امپاور کرنے والی. ایک چھوٹا سا بریک, ہم بریک کے پاس بعد واپس آتے ہیں. ناظرین, قدام نہ वञो, खोड़ ॻाल्हियूं करणियूं आहिनि, खोड़ ख़बरूं आहिनि, ऐं प्रोग्राम ॾाढो सुठो थियण वारो आहे. या रेडियो ते बि शख़्सियतूं अचण वारियूं आहिनि. सो पाण हिकु नंढड़े ब्रेक खां पोइ वापसि अचूं था. काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबह मेहरान. नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर सुबह मेहरान में भलीकार ताहिरा केतिरियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं बि थियनि. बिल्कुलु, हा. ऐं अॼु मतिलबु प्रोग्राम में जॾहिं वेठा आहियूं, हूअं बि मूं त खोड़ सारा प्रोग्राम अटेंड कया आहिनि. मां त सेंटर ते वेंदी रहंदी आहियां, त हिननि जा अवेयरनेस सेशन्स मूं अटेंड कया आहिनि. अॼु तव्हांखे ॿुधंदे ॾाढो बिल्कुलु तव्हांखे मोस्ट वेलकम. असांजे डायरेक्टर साहिबु, उन्हनि खे बि असां इनवाइट कंदासीं. पाण सभु पंहिंजी मेहरान जी टीम हलंदासीं. ऐं हिकिड़ो कुझु 2-3 सेगमेंट्स मूं चाहियो पे काफ़ी टाइम खां, त उते हली करे पाण रिकॉर्ड कयूं. सो हींअर न्यू ईयर में असां इहो चाहींदासीं, 2024 नओं साल आहे, त इन में असां इन पंहिंजे प्लान खे ज़रूरु चवंदा आहिनि न, त हक़ीक़त वारी शक्ल ॾींदासीं. इंशाल्लाह हलंदासीं, असां उते हली उन्हनि सां ॿारनि सां गॾु उते प्रोग्राम कंदासीं. केतिरा ॿार आहिनि सेंटर ते? साईं, असां वटि अल्हम्दुलिल्लाह 50+ आहिनि. असांखे वीक में 2 हिस्सनि में डिवाइड कयो आहे. असांखे रिसोर्सिस नंढी ॻाल्हियूं आहिनि, ऐं हैदराबाद में 2.5 लाख पर्सन में डिसेबिलिटीज़ आहिनि. सही. त असां चयूं था कि असां अवेयरनेस बिल्कुलु बिल्कुलु. पंहिंजो असां डायरेक्टर साहिबु चवनि था त प्रोग्राम खे जेको थोरो लाइट कयो, उनखे को पश्तून मां ख्वाह मां फ़ोनूं अचनि पियूं त असांखे शाइरी ॿुधणी आहे, त पहिरीं असां साईं जी शाइरी ॿुधी वरी वापसि तव्हां ॾे अचूं था. सो खुर्शीद आलम खुर्शीद साहब, अब हमें सर केपीके से कॉल्स आ रही हैं कि हमें शायरी सुननी है, वो भी पश्तो में, और आप पश्तो में शायरी सुनाएंगे, उसके बाद आप ट्रांसलेट करेंगे ताकि हमें भी समझ आए, ताकि हम भी समझे ना कि हम कैसे वो करेंगे. अब के बिछड़े तो हम शायद कभी ख्वाबों में मिले, जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले. जी हाँ, एक तो ये है कि मैं ख्वाहिश थी मेरी कि मैं शुरू जो है हमदी बारे तारा से. जबरदस्त. वो तो फिर आप तरन्नुम में पढ़ेंगे ना? जी वाह 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 वाह. और इसके बाद आपने बिल्कुल बात की जी हाँ, मुझे खुशी होगी कि
बिल्कुल 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 बिल्कुल। अदनान सिमी खान का एक हमदी बारी थाला उन्होंने जी है खुदा जिसने की जुस्तजू मिल गया उसको तू सबका तू रहनुमा है खुदा जिसने की जुस्तजू मिल गया उसको तू सबका तू रहनुमा है खुदा हर सहर पूछती है नए रंग से सब्ज़ ओ गुल खिले सीने संग से हर सहर पूछती है नए रंग से सब्ज़ ओ गुल खिले सीने संग से है खुदा जिसने की जुस्तजू मिल गया उसको तू सबका तू रहनुमा है खुदा खूबसूरत आवाज़ ऐं आवाज़ हिकिड़ो हूंदो आहे तव्हां ॿुधंदा आहियो ठीकु आहे हुन में सुर हूंदो आहे पर कुझु आवाज़ अहिड़ा हूंदा आहिनि जिन में सुकून हूंदो आहे त तव्हांजी आवाज़ में सुरूर बि आहे सुकून बि आहे माशाअल्लाह। बिल्कुलु लाल साईं तव्हां डेटा जे हवाले सां ॿुधायो पियो मां चाहींदुमि त तव्हां प्लीज़ ॿुधायो त सिंध में केतिरा पर्सन डिसेबिलिटीज़ में आहिनि ऐं स्कूल्स में केतिरा आहिनि स्कूल खां ॿाहिरि हाँ केतिरा सर हम चाहेंगे थोड़ा चार्टर के हवाले से आप बात करें जी। अच्छा जी असां अक्सर बेशतर असां ज़िक्र कंदा आहियूं कि सिंध में जेके 90 लाख पर्सन विद डिसेबिलिटी आहिनि घणा 90 लाख सिंध में या ओवरऑल पाकिस्तान सिंध में पाकिस्तान में 3.5 करोड़ आहिनि। अच्छा अगरि असीं ॻाल्हि कयूं पंजाब जी तो थोड़ी घणी अवेयरनेस हुई हुते जी हाँ पर सिंध में हालात काफ़ी ख़राब हुआ जीअं पहिरियों ख़बर आहे असां वियासीं ॾींहं भुरड़ी वियासीं असांखे ख़बर पई हिते पाणी जेको सैलाब आयो न उते 8-9 फुट मथे सैलाब आयो त जेके हलंदड़ माण्हू आहे पेरनि खां हलिया पे त हू बि वही विया हुन में त जॾहिं असीं एतिरी वॾी फिगर था चऊं जेको 3 फुट 2.5 फुट 2 फुट जो जेको वेहींदड़ इंसान आहे उन जी हालत छा थी हूंदी सही। अच्छा पोइ जॾहिं असीं 90 लाख जी ॻाल्हि कयूं था न त इन सेंट्रल जो गवर्नमेंट जा हुआ असां उनखे बुरो कोन था चयूं पर हिकिड़ो विजन कोन हो हिकिड़ा ख्वाब ॾींदा कोन हुआ को रस्तो उनखे ॾसींदा कोन हुआ। इंडिपेंडेंट लिविंग छा करे थो तव्हांखे ख्वाब थो ॾे 90 लाख माण्हुनि खे वेरी फर्स्ट टाइम ॾिसो हाणे गवर्नमेंट त कोन कयो न ही जेको लॉ पास थियो इम्प्लीमेंट केरु करायो इन व्हीलचेयर वारो सिंध में हिनखे इम्प्लीमेंट करायो कि भई हाणे इलेक्शन था थियनि पिया सॼा सिंध वासी इलेक्शन में हिस्सा वठनि पिया पाकिस्तान वासी हिसो वठनि पिया पर्सन विद डिसेबिलिटी जो ज़िक्र ई कोन हुन में। असां सॼी सिंध जी बैठक कयोसीं ॻाल्हि कयोसीं सखर में लवाशा में मीरपुर ख़ास में लाड़काना में कराची में छा थींदो अफ़राद माज़ूरी जो कीअं वेंदा वोट ॾियणु अगरि वोट तव्हां विलिंग आहियो की अचनि वोट ॾियण लाइ खणी केरु ईंदो उन्हनि खे अवेयरनेस केरु रेज़ कंदो पोइ असां सॼे सिंध में अवेयरनेस प्रोग्राम कया हैदराबाद में कराची में सखर में लाड़काना में उन वोट जी अहमियत ॿुधायोसीं असां 90 लाख माण्हुनि खे एक्सक्लूड करे असां सिंध कीअं तरक़ी कंदो
90 लख जो मतिलबु ई हूंदो आहे कि अने माउ पीउ भेण भाउ अज़ीज़ो अक़ारिब सॼा मिली त सॼो सिंध थी वेंदो आहे। बिल्कुलु अगरि हू परेशान आहिनि त वेरी फर्स्ट टाइम हिकिड़ो कमु इहो थियो 90 लख माण्हुनि में असां इहो उनजो सॼे 90 लख खे असां अवेयरनेस ॾेई छॾी, पर हिकिड़ी सुठो कमु इहो थियो पाकिस्तान जी तारीख़ में बहितरीनु कमु हिकिड़ो सिंध में सिर्फ़ु थियो आहे कि असां अवेयरनेस ॾिनीसीं, असांजी पंहिंजी गाॾियूं निकितियूं आइडेंटिफाई करण खां पोइ उहो हमरा जंहिंजी मोबिलिटी जो वॾो मसइलो हो जी हा उनखे खणी आयोसीं बाइज़त तरीक़े खां अटेंडेंट विया पोलिंग बूथ में रैम्प्स जो सभिनी खां पहिरियों असांखे डिमांड कई, चाहे इलेक्शन कमीशन सिंध हुजे, इलेक्शन कमीशन हैदराबाद हुजे, असां 12 मीटिंगूं कयूंसीं ऐं असां इन मौक़े ते थोरा कयूं आहियूं, इलेक्शन कमीशन सिंध, इलेक्शन कमीशन हैदराबाद, उन असांजी ॻाल्हि खे मञियो ऐं हर पोलिंग बूथ में असांखे रैम्प नज़र आया पिया ऐं वेरी फर्स्ट टाइम जेको प्रेज़ाइडिंग ऑफिसर हो, स्टाफ हो, अवेयर हो कि पर्सन विद डिसेबिलिटी अगरि अचे थो उनखे असांखे डील कीअं करिणो आहे, जबकि कानून में इहो उन्हनि लाइ अलॻि बूथ ठहंदो, हाइट जे हिसाब सां उहो ठहंदो। सुठी ॻाल्हि ई थी आहे। पहिरियों असां परेशान हूंदा हुआसीं कि यार सिंध में अवेयरनेस कोन आहे, ॻोठ में माण्हू पर्सन विद डिसेबिलिटी वेठा आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी में ऐं जानवर जी ज़िंदगी में फ़र्क़ु कोन हो। अल्हम्दुलिल्लाह ही कमु जेको शुरू थियो कराची खां हैदराबाद, हींअर तव्हांखे ख़ुशख़बरी असीं ॾियूं, असां हिकिड़ी एकड़ जी जॻह घोटकी में वरिती आहे ऐं उन में बहितरीनु हिकिड़ो सेंटर ठहे पियो घोटकी में, तॾहिं मतिलबु इंटीरियर सिंध बि पंहिंजो कवर थी वियो। हिकिड़ी चेंज आयो। असांजो चवणु शुरू खां इहो हुयो कि तव्हांखे अगरि डिसेबिलिटी में पर्सन विद डिसेबिलिटी जी ज़िंदगी में चेंज खणी अचिणो आहे त चेंज विल कम थ्रू पर्सन विद डिसेबिलिटी, छो असांखे ख़बर आहे कि असां जॾहिं हलंदा आहियूं त मसइला कीअं हूंदा आहिनि। जीअं अधु ख़ुर्शीद ॻाल्हि कई कि असांजी माज़ूरी उते शुरू थी जिते बैरियर शुरू थी वेंदो आहे, त बैरियर खे खणी यानी सिस्टम में जिथे बैरियर आहे बिल्कुलु सही। 74 साल तारीख़ में कॾहिं पर्सन विद डिसेबिलिटी एतिरी वॾी तादाद में न विया पिया, हिकिड़े तव्हां रैम्प बि ठाही निकिरी वियो माण्हू, त इट मीन्स कि असां दानिस्ता ना दानिस्ता तौर ते ज़िम्मेदार असांजी सोसाइटी आहे। हिकिड़ो रैम्प ठाहिण खां उनजी ज़िंदगी चेंज थी वई। असां चाहींदा आहियूं कि असां चाहींदा आहियूं कि भई इनखे असां मोबिलाइज़ कीअं कयूं, एम्पावर कीअं कयूं। सच छा आहे पोइ कंहिं ॿुधायो इन पर्सन विद डिसेबिलिटी ॿुधायो असांजो मसइलो हो जिस्म में कोन आहे, सम्झो हिकिड़ी ॻाल्हि लॻे असांजो मसइलो सिर्फ़ु इंफ्रास्ट्रक्चर आहे। 70 साल लॻी विया असांखे सम्झाइण में। सही आहे। हा, बाक़ी ख़ुशि ॻाल्हि आहे एॾे इलेक्शन में वॾो सुठो हिकिड़ो फीडबैक आयो, पर्सन विद डिसेबिलिटी ॿाहिरि निकिता, उन पंहिंजो राय किरदारु अदा कयो, MP MNS खां जो नॉमिनेशन माण्हू उन सां गॾु एक्टिविटीज़ कयूं। खुशी साहब, आप मुख्तलिफ ममालिक में गए हैं, वहाँ पे आपने ज़ाहिर देखा होगा कि पर्सन विद डिसेबिलिटीज़ के कौन से हकूक़ हैं, किस तरीके से वहाँ पे इम्प्लीमेंट किया जाता है। उसके बाद जब आप पाकिस्तान में आते हैं, एयरपोर्ट पे उतरते हैं, तो फिर एयरपोर्ट पे आपको व्हील चेयर भी जो है जब तक आप चिल्लाए नहीं तब तक आपको नहीं मिलती। उसके बाद आपको रैंप ढूंढा जाता है, उसके बाद ना आपकी अलग लाइन है। ये तो सिर्फ एयरपोर्ट से मैं आपको स्टार्ट कर रहा हूँ ना, फिर आगे तो देखे ना, आगे आगे देखे होता है क्या वाला जो सीन है। दोनों सोसाइटीज का डिफरेंस आप शेयर करें। मैं चाहूँगा कि आप तो एक शेयर करें। दूसरा ये कि जहाँ पे भी मतलब अब तो ये भी आपकी मेहनत है कि पाकिस्तान में एक कानून है कि जब आप पार्क बनाते हैं तो उसमें रैंप लगाएं, अलग जो है उनकी लाइन बनाएं, बैंक में उसमें अलग बनाएं, सोसाइटी का आप हिस्सा हैं। अब वो सोसाइटी आपके साथ क्या बिहेव करती है? बड़ा अच्छा सवाल किया है। थैंक यू। असल में जो सबसे बड़ी डिफरेंस है, जी हाँ, वो ये है कि पहले तो कानून नहीं था। सही। पाकिस्तान में पीपल विद डिसेबिलिटीज का कोई एक्ट कोई नहीं था। मतलब आप यूँ समझें कि जो ज़ियाउल हक ने 1981 में एक पॉलिसी बनाई थी, ज़ैन ज़िया उसकी बेटी भी स्पेशल नीड्स हैं, तो इनके वेलफेयर के लिए एक पॉलिसी बनी थी, उसी को ये एक्ट समझ रहे हैं। हमारी KP में उसी को एक्ट समझा जा रहा था, आमादा नहीं थे उसको चेंज करने के लिए। लॉ डिपार्टमेंट बस हमारी जो UNCRPD यूनाइटेड नेशन जो कन्वेंशन है पीपल विद डिसेबिलिटीज़ के हवाले से, उसके लाइट में जो एक्ट बना है, हम सारे जो डिसेबिलिटी मूवमेंट के हमारे दोस्त हैं और इस तरह डिपार्टमेंट्स हैं और बाहर से भी, तो सब ने मिलके एक ड्राफ्ट तैयार किया जिसमें सिबिट कम्युनिटी बेस्ड इंक्लूसिव डेवलपमेंट और इसी तरह जो WHO थे, अल्हम्दुलिल्लाह बहुत सारे सूबों में वो अप्रूव हो चुका है। डिफरेंस ये है इसको इम्प्लीमेंट किस तरह करेंगे।
हमारे 95% और 99% आई डोंट नो, लेकिन अंदाजा यही है आपके एजुकेशन सेंटर्स नॉन एक्सेसिबल। सही जी जी नॉन एक्सेसिबल। उसकी वॉशरूम जो है कोई भी व्हीलचेयर यूजर यूज नहीं कर सकता। बिल्कुल बिल्कुल ऐसा ही है। ट्रांसपोर्टेशन, अब मैं जीर से अपनी गाड़ी में, टैक्सी गाड़ी में यहां तक आया। क्यों आया? क्योंकि मैं बस में चढ़ नहीं सकता। द डिफरेंट इज अमेरिका के बस में और पाकिस्तान के बस में यही फर्क है कि उन्होंने बस से डिसेबिलिटी निकाली हुई है एक्ट के जरिए, और हमारे बसों में अभी तक वो डिसेबिलिटी है। सही बात है। उनके बसों में एक रैंप निकल आती है, एक स्लोप निकल आती है, आप अपनी व्हीलचेयर पे अपनी मतलूबा नशिस्त जो फोल्ड हो जाती है वहां पर जाते हैं, ड्राइवर आपको बाकायदा गाड़ी रोक कर उतर कर आपको वहां पर बेल्ट बांधते हैं आपकी सेफ्टी के लिए। अगर आपकी सीट में कोई बैठा हुआ है उसको उठाते हैं, ये इन लोगों का सीट है। यहां पर हमारे लिए गाड़ी कड़ी नहीं होती। अगर हमने ऑब्जर्व किया है, अपना तजर्बा शेयर करते हैं, हम खुद भी एज अ व्हीलचेयर यूजर, सड़क के किनारे आप खड़े हो जाएं, 100 गाड़ियों में से 99 गुजरेंगे और वो जो एक जो है वो खड़ा होगा, वो भी कोई हीले बहाने करके, और अगर फर्ज करें आपको ले जाएगा भी तो आपसे दुगना किराया मांगेगा, और वो ये भी कहे कि आप जो है आपकी डिसेबिलिटी की वजह से आप ये सब बेचारे हैं, ये है वो है, इस वजह से मैं आपको कम बता रहा हूं। आपको पता भी होगा कि फला जगह 300 लगते हैं, ये मुझसे 800 रुपया मांग रहा है, 700 रुपया मांग रहा है, और फिर भी क्या है कि आपकी वजह से मैं कम ले रहा हूं। तो इट इज द डिफरेंट। एक वाकया शेयर करना चाहूंगा। मैं मैनहट्टन में बाई बस क्वींस जा रहा था, वो भी एक एरिया का नाम है। बिल्कुल न्यूज़ ब्रेक आ गया, हम वापस आके यहीं से हाँ बिल्कुल नड़ो ब्रेक है नाज़रीन, न्यूज़ ब्रेक है कारिनवन जो मुख्तलिफ सूबन में ख़ासि तौर ते सुप्रीम कोर्ट में, इस्लामाबाद हाई कोर्ट में जेके इलेक्शन जो ॿीहर ॻणप जूं दरख़्वास्तूं उन्हनि जूं ॿुधणियूं आहिनि, ऐं ॿिया केतिरा ई मामला आहिनि, ख़बरूं आहिनि, पार्टियुनि जा इजलास आहिनि। नाज़रीन हलूं त न्यूज़ ब्रेक ॾांहुं, न्यूज़ स्टूडियो मां ॾिसी अचूं त ख़बरूं कहिड़ियूं आहिनि, केॾा न वञो, वरी जल्दी वापसि था अचूं सूबे मेरान में, ॾिसंदा रहो सूबे मेरान। नाज़रीन सूबे मेरान में हिकु बार ॿीहर भलीकार ताहिरा मुख़्तलिफ़ ख़बरूं ॿुधियूं, ऐं पंहिंजो पार्टियुनि जा इजलास, इलेक्शन ईअं लॻे पियो अञा असां उन फेज़ में हलूं पिया। सो इहे सूरत हाल आहे। बरसाति जूं ख़बरूं अचनि पियूं मुख़्तलिफ़ शहरनि मां, जिते जिते वसनि पियूं। असां मेरान टीवी जा जेके दोस्त आहिनि, रिपोर्टर्स हज़रात, उहे ॿुधाइनि पिया त हिते बि बरसाति, हिते बि बरसाति। अहिड़ी रीति सीनियर सियासतदान अब्दुल अज़ीज़ जुनेदी साहिब जे लाॾाणे ते बि उन्हनि जो ताज़ियतुनि जूं ख़बरूं अची रहियूं, उन्हनि जा बयान अची विया आहिनि मुख़्तलिफ़ सियासतदाननि जा। ऐं अॼु मुख़्तलिफ़ दोस्तनि जी सालगिरह आहे, जिन जी अॼु सालगिरह आहे, उन्हनि खे जनम ॾींहं जूं खोड़ वाधायूं हुजनि, ख़ासि करे शाइर ऐं कंपेयर रिज़वान गुल, ऐं उन खां अलावा असांजो नौजवान दोस्त वकील अहमद नवाज़ इंक़िलाबी, उनजो बि जनम ॾींहुं आहे। तव्हां ॿिन्ही दोस्तनि खे, ऐं उन खां सवाइ जिन जो बि जनम ॾींहुं आहे, सभिनी दोस्तनि खे जनम ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि। ऐं अहिड़ी रीति असां रेडियो जे आलमी ॾींहं खे बि असां मल्हायूं पिया। रेडियो जो आलमी ॾींहुं आहे अॼु। रेडियो जी जेको उरूज ऐं ज़वाल आहे, जेके दोस्त असांखे नाज़रीन ॾिसनि पिया, जिन खे रेडियो जे बारे में ख़बर आहे, ऐं उन्हनि कीअं रेडियो पाकिस्तान जो उरूज ॾिठो, कहिड़ा कहिड़ा फ़नकार उते ॾिठा, कहिड़ा कहिड़ा अदाकार ॾिठा, कहिड़ा प्रोड्यूसर ॾिठा, ज़रूरु उन्हनि जे साम्हूं हिकिड़ी ज़हन में हिकिड़ी फिल्म साम्हूं अची वेंदी हूंदी आहे, कीअं हू कंदा रहिया हिकिड़े ऑडिशन जे ज़रिए। ऐं उन खां अलावा ख़ालिद चांडियो रेडियो प्रोड्यूसर आहिनि, ऐं शाइर आहिनि, ऐं पंहिंजे उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। सो असां उन्हनि सां कचहरी कंदासीं रेडियो जे हवाले सां, जो आलमी ॾींहुं आहे रेडियो जो। जॉइन करे चुका आहिनि असांखे। जी बिल्कुलु बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। ख़ालिद साहब तव्हांखे भलीकार चऊं था, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो अवां? तमामु घणी महिरबानी। मेहरान टीवी जे समूरे सथ खे मुंहिंजी तरफ़ां सलाम। जी तव्हां वालेकुम अस्सलाम, तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो आहे। रेडियो जो आलमी ॾींहुं आहे, ऐं तव्हां रेडियो जी दुनिया सां तव्हांजी वाबस्तगी आहे। तव्हांखे पहिरीं मुबारकूं ॾींदासीं ऐं चाहींदासीं त तव्हां रेडियो बाबति ॻाल्हायो।
जी तव्हांजी तमामु घणी महिरबानी। रेडियो जो आलमी ॾिहाड़ो जेको मल्हायो पियो वञे, दरअसल ईअं आहे त ही आवाज़ जी दुनिया आहे जिथे बे इंतहा असांजे ॻणप खां बि वधीक जिन खे असीं ॻणे बि कोन था सघूं, काउंटलेस माण्हू आहिनि जेकी रेडियो जी आवाज़ सां प्यारु कनि था, रेडियो जे माण्हुनि सां प्यारु कनि था, रेडियो जे आर्टिस्टनि सां प्यारु कनि था। ऐं हीउ जेको आवाज़ जो रिश्तो आहे उन्हनि सभिनी माण्हुनि सां, उहो मोहबत जो रिश्तो आहे। रेडियो जेको अबलाग जो ज़रियो आहे, जेको कम्युनिकेशन जो ज़रियो आहे, हूअं त रेडियो जेको बरे सगीर में जंहिंजी जेका इब्तिदा थी उहा 1935 में थी, ऐं जॾहिं हिन बरे सगीर में हिन ख़िते जी गॾियल हिंदुस्तान जो जॾहिं विरहाङो थियो हो त 3 रेडियो स्टेशनूं पाकिस्तान जे हिसे में आयूं हुयूं। उन्हनि स्टेशननि जो ज़िक्र करणु इन करे बि ज़रूरी आहे छाकाणि त हीअ असांजी इब्तिदा आहे, हीअ असांजी तारीख़ आहे, हीअ असांजो इतिहास आहे। पिशावर, लाहौर ऐं ढाका ही 3 स्टेशनूं हुयूं जेके पाकिस्तान जे हिसे में आयूं हुयूं, ऐं उन खां पोइ जॾहिं असांजे मुल्क खे जो वजूद अमल में आयो, असांखे आज़ादी मिली उन्हनि गोरनि खां, उन्हनि अंग्रेज़नि खां जन असांजी धरती ते कब्ज़ो कयो हो। हिकु वॾे अरसे खां पोइ उन्हनि जी जॾहिं पुॼाणी थी त रेडियो बाक़ाइदे पंहिंजो उरूज हासिल कंदो वियो। कराची में रेडियो स्टेशन जो क़याम, हैदराबाद में, कोयटा, रावलपिंडी, ईअं सॼे पाकिस्तान में रेडियो पाकिस्तान जे तरफ़ां मुख़्तलिफ़ स्टेशनूं क़ाइमु कयूं हुयूं। हैदराबाद छाकाणि त हिकिड़ो तारीख़ी शहर आहे सिंध जी, ईअं चइजे त दारुल हुकूमत कराचीअ खां पोइ ॿियो नंबर वॾो शहर आहे सिंध जो, त हिते 17 अगस्त 1955 में रेडियो स्टेशन क़ाइमु कई वई। इब्तिदाई जेके ॾींहं हुआ रेडियो हैदराबाद जी नशियात खे होमस्टेड हॉल मां हुनजी नशियात शुरू कई वई, ऐं बाद में जॾहिं ही इमारत जेका इमारत जिथां हाणे रेडियो हैदराबाद जी नशियात हले पई, दिसंबर 1962 जो इहो ज़मानो आहे जॾहिं उन नई इमारत में रेडियो खे मुंतक़िल कयो वियो। रेडियो असां जेकॾहिं उन्हनि माण्हुनि खे यादि करियूं जेके फ़नकार हिन रेडियो सां उन्हनि इब्तिदाई ॾींहंनि में रेडियो सां शामिल रहिया, उन्हनि में इब्राहिम नफ़ीस, हिमायत अली शाइर, मोहम्मद अली, मुस्तफ़ा कुरैशी, कुर्बान जीलानी, सैयद सालिह मोहम्मद शाह, अनवर सोलंकी, महताब अकबर राशदी, मुश्ताक चंगेज़ी, तमामु घणा नाला आहिनि जन पंहिंजे कैरियर जी जेका इब्तिदा आहे उहा रेडियो पाकिस्तान खां कई आहे। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ठीकु चई रहिया आहियो। अव्हां ॻाल्हायो पिया त अव्हांजे ॻाल्हाइण में बि हिकु रिदम आहे, ऐं मां सम्झां थी इहो बि रेडियो जो असरु ज़रूरु आहे त तव्हांजे ॻाल्हाइण में या मूंखे थोरो रिदमैटिक मूंखे फील थिए पियो। ईअं बि लॻे ॼण असां रेडियो पाकिस्तान ॿुधी रहिया आहियूं। एग्ज़ैक्टली तव्हांजी अपीयरेंस न आहे, तव्हांखे ॾिसूं कोन पिया, पर तव्हांजे आवाज़ मां महसूसु थिए पियो। इहो रेडियो जो छा, इहो रेडियो जो जादू आहे? ही ॾिसो, आवाज़ जे ज़रिए असांजो माण्हुनि खे मोहिण जो अंदाज़ बि आवाज़ आहे, माण्हुनि में मोहबत विरहाइण जो अंदाज़ बि आवाज़ आहे, ऐं इन आवाज़ जे ज़रिए ई असां माण्हुनि ताईं तरबियत, तालीम, तफ़रीह पहुचाइण जी कोशिशि कंदा आहियूं। मूं उन ज़माने जे इब्तिदाई ब्रॉडकास्टर्स खे आउं यादि करियां जन रेडियो हैदराबाद ते माना नशियात खे कामयाब करण में जन पंहिंजो किरदारु अदा कयो। डॉक्टर इलियास इश्की, MB अंसारी, अली मोहम्मद चागला, गुलाम हुसैन शेख, ख्वाजा इमदाद अली, ज़ाहिद कलबानी, उन खां पोइ वरी जेकी शामिल थिया जहांगीर कुरैशी, गुलहसन कुरैशी, नसीर मिर्ज़ा जहिड़ा माण्हू जन रेडियो खे बाक़ाइदे कामयाब कयो। तव्हां अंदाज़ो लॻायो त ज़रीना बलोच जे कैरियर जी इब्तिदा रेडियो तां आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो त माई भागी खे दुनिया भर में मक़बूलियत ॾियण वारो रेडियो आहे। मोहम्मद यूसुफ, वहीद अली, सुरिया हैदराबादी, रुबीना कुरैशी, आबिदा परवीन, सिंगार अली सलीम, रजब अली, बेशुमार नाला आहिनि। उस्ताद मोहम्मद जुमन, उस्ताद मोहम्मद यूसुफ खे आउं ज़रूरु यादि कंदुसि छाकाणि त हुनजी वरसी आहे सुभाणे वारे ॾींहं ते। 1997 में असांखां ही अज़ीम गुलूकार विछड़ी वियो हो।
पर हुनजी जेका कैरियर जी इब्तिदा आहे रेडियो पाकिस्तान कराची खां थी ऐं पोइ रेडियो पाकिस्तान हैदराबाद सां वाबस्ता थी वियो ऐं अनेक गीत हुन रिकॉर्ड कया। बिल्कुलु ज़बरदस्त। अच्छा साईं ख़ालिद साईं, तव्हां पाण ख़ूबसूरत शाइर आहियो, तव्हांजे वालिद साहब ज़ख्मी चांड जा ख़ूबसूरत शाइर, तव्हां जिन जिन नालनि जो ज़िक्र कयो, पंहिंजो जेके फ़नकार, गुलकार, सदाकार, प्रोड्यूसर्स, छा सबबु आहे जो रेडियो हाणे उहे नाला पैदा न पियो करे? असां बसि उन खां पोइ वरी अहिड़े का नई टहीअ खे बि उहो को मौक़ो न मिलियो आहे त ईअं पॉलिश थी या उहा तरबियत, जेकॾहिं तरबियत जी ॻाल्हि कयूं त इहा बि उहो किथे फॉल्ट थियो आहे? असां छो भला वापसि रिवाइव छो न पिया कयूं? हीअं आहे न, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो ज़मानो आहे, मीडिया जो हिकिड़ो तमामु वॾो शोर आहे। जी हा। तंहिं ज़माने में, जंहिं ज़माने में रेडियो ऐं पाकिस्तान टेलीविज़न हो, त उन ज़माने में ईअं हो त जेके माण्हू उन्हनि इदारनि ताईं रसी सघंदा हुआ उहे तमामु थोरा हुआ, उन्हनि जो तइदाद तव्हां सभनि में चई सघो था। हींअर लखनि जे तइदाद में माण्हू आहिनि जेके मुख़्तलिफ़ प्राइवेट चैनलनि ते पहुचनि था, मुख़्तलिफ़ रेडियो स्टेशननि ते पहुचनि था, परफॉर्म कनि था। हिकिड़ो शोर आहे टेलीविज़न ते। अॻे माण्हू ड्रामे जो इंतज़ारु कंदा, हींअर केर बि ड्रामे जो इंतज़ारु कोन थो करे। यूट्यूब ते वञी डाउनलोड करे पंहिंजी मर्ज़ी सां जेॾी महिल हुनखे फुर्सत मिलंदी त हू ड्रामो ॾिसंदो। सही। सो हिकिड़ो जेको मीडियाई जेको शोर थी वियो आहे तमामु घणो, हिकिड़ो ही डिजिटल ज़माने में असीं रहूं था, उते सॼी जेका वेड़ आहे, जंग आहे, उहा आहे टाइम जी। सही। माण्हुनि वटि जेकॾहिं टाइम आहे त उहे सभु शयूं वेही इंजॉय करे ॾिसी सघनि था। माण्हू तमामु घणो मसरूफ़ थी वियो आहे। ऐं वरी बि साॻियो ई ज़मानो तव्हांखे ऑडियो ॾांहुं मोटिणो पवंदो, रेडियो ॾांहुं मोटिणो पवंदो, वापसी करणी पवंदी। अहिड़ो मीडियम अख़्तियार करणो पवंदो जेको तव्हांजे ध्यान खे हेॾे होॾे न करे, फ़क़ति तव्हांखे एंटरटेन करे, तव्हांखे एजुकेट करे। सही। अच्छा ख़ालिद साईं, मुंहिंजो हिकिड़ो ॿियो बि सुवालु आहे त ॾिसो रेडियो पाकिस्तान ते जेका तरबियत थींदी हुई, जीअं ताहिर ॻाल्हि कई, मतिलबु ॿार खां वठी न, ॿारनि जी ॿाड़ी जो प्रोग्राम पियो अचे, पोइ हुन खां पोइ जेके हर उमिरि जो ॿार, हर औरत जे हुनजे मिज़ाज जे हवाले सां प्रोग्राम हूंदा हुआ, ड्रामा हूंदा हुआ। उन खां पोइ अचूं फ़तेह ख़ान जी कचहरीअ ते त पोड़ा हर उमिरि जो माण्हू उहा कचहरी ॿुधंदो हो, लाभ हासिल कंदो हुयो। ऐं मां इन में एड कंदी हलां त जेके कंपेयर्स ईंदा हुआ उन्हनि जी बि ज़बरदस्त क़िस्म जी हिकिड़ी ट्रेनिंग हूंदी हुई। हाणे इहो सॼो माना असांखे ॾिसण जे लाइ न पियो मिले। बिल्कुलु। मुंहिंजो सवाल इहो आहे ख़ालिद साईं त नौजवान हाणे वापसि कीअं अचे, कीअं स्पेस मिलंदो उनखे? जेके बि दोस्त ॿुधनि पिया ऐं उहे जेकॾहिं रेडियो ॿुधंदा हूंदा त उन्हनि खे साॻियो ई उहा ॿारनि वारो प्रोग्राम बि ॿुधण जे लाइ मिलंदो हूंदो। उन्हनि सभिनी खे अॼु बि ओताक ॿुधण में ईंदो हूंदो। अॼु बि उन्हनि खे सुबह महरान जहिड़ा प्रोग्राम, सुगंध जहिड़ा प्रोग्राम मिलंदा हूंदा। अॼु बि साॻे अंदाज़ में जेके रेडियो जा कंपेयर आहिनि उहे पंहिंजा प्रोग्राम कनि था। ऐं उहो रेडियो आहे जिथे साॻिया प्रोग्राम साॻे अंदाज़ में नशर थियनि पिया। रेडियो साॻे अंदाज़ में नर्सरी खे तयारु करे पियो वॾनि मीडियम्स ते वञण जे लाइ, टेलीविज़न ते वञण जे लाइ, टेलीविज़न ते परफॉर्म करण जे लाइ। अॼु बि ड्रामो रिकॉर्ड थिए पियो, अॼु बि म्यूज़िक रिकॉर्ड थिए पई। पर हाणे जीअं तव्हांखे ॿुधायो न त हिकिड़ो तमामु घणो शोर आहे न, तमामु वॾे शोर में नंढा आवाज़ तव्हांखे ॿुधण में थोरो ध्यानु त खपंदो न। जेकॾहिं तव्हां रेडियो खे अॼु बि ध्यान सां ॿुधो त रेडियो पंहिंजो कमु उअं ई साॻे अंदाज़ सां करे पोइ जेको अॼु खां 30 साल अॻु में, अॼु खां 40 साल अॻु में कंदो हो। हाणे त डिजिटलाइज्ड बि थी चुको आहे। तव्हां वटि जेके कंपेयर ॻाल्हाए रहिया आहिनि उन्हनि खे तव्हां ॾिसी बि सघो था पिया। बिल्कुलु ईअं आहे त तव्हां हींअर पंहिंजे मोबाइल ते वञी तव्हां हिकिड़ी रेडियो पाकिस्तान जी ऐप डाउनलोड कयो त उते तव्हांखे रेडियो पाकिस्तान माना सॼे पाकिस्तान में जेकी बि स्टेशनूं आहिनि उहे तव्हांखे हिकिड़ी ऐप में मिलंदियूं। तव्हांखे इस्लामाबाद उते मिलंदो, तव्हांखे पंजाब जूं स्टेशनूं उते मिलंदियूं, तव्हांखे सिंध जूं 6 तव्हां बिल्कुलु ठीकु चई रहिया आहियो ख़ालिद साहब। तव्हां शाइर बि आहियो त चाहींदासीं हिकिड़ो को शेर तव्हां लास्ट में ॿुधायो। मुंहिंजो पाण इहो त शाइर जे लाइ इहो तमामु ॾुखियो कमु आहे त हुनखे तव्हां एट अ टाइम हाणे ॿुधायो। पर इहा ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल सां शाइर जे लाइ इलाही आसान बि हूंदी आहे। तव्हां वटि कुझु अहिड़ियूं चंद शयूं त सिलेक्टेड हूंदियूं न जेके एट अ टाइम तव्हां वटि माना बसि चओ त हाज़िर।
तव्हांखे जेकॾहिं वक़्तु आहे त तव्हांखे ज़रूरु को न को जी जी ज़रूरु ज़रूरु ॿुधायो। शाइरी त हाणे असांजे रग रग में रतल आहे, छाकाणि त ज़ाहिर आहे तव्हां शाइर इब्न शाइर आहियो, ज़ख़्मी चांड जो तमामु वॾो नालो। साईं असीं पंहिंजे जज़्बनि जो इज़हार करे सघूं था, शाइरी साईं असां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि करे सघूं था। बिल्कुलु। तव्हांखे हिकिड़ो शेर थो ॿुधायां, ही माज़रत सां ही गज़ल जा कुझु शेर आहिनि त के दर्द आरज़ी हा के दर्द दाइमी हा, के दर्द आरज़ी हा के दर्द दाइमी हा, के दर्द आरज़ी हा के दर्द दाइमी हा, के दर्द इख्तियारी के दर्द लाज़मी हा। ॿिए कंहिंखे सोचजे हा ॿिए कंहिं सां छा वञे हा, ॿिए कंहिंखे सोचजे हा ॿिए कंहिं सां छा वञे हा, मुंहिंजे पुखे पई तूं ॿिया सभु त वाजिबी हा। कमाल कमाल वाजिबी आहे, कमाल। ॿिए कंहिंखे सोचजे हा ॿिए कंहिं सां छा वञे हा, मुंहिंजे पुखे पई तूं ॿिया सभु त वाजिबी हा, अखड़ियुनि मां लुड़क ॼाणे छाकां तड़े कढियो थी, अखड़ियुनि मां लुड़क ॼाणे छाकां तड़े कढियो थी, तुंहिंजा ही नेण जानी मूं लाइ रोशनी हा। वाह 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 कमाल। वाह साईं तुंहिंजा ही वाह। नेण जानी मूं लाइ रोशनी हा, पाड़ो पिरी ही तुंहिंजो काॾे छॾे वञा हा, पाड़ो पिरी मां तुंहिंजो काॾे छॾे वञा हा, पाड़ो पिरी ही तुंहिंजो काॾे छॾे वञा हा, रिश्ता गलियूं ऐं चारा मुंहिंजी त ज़िंदगी हा। वाह साईं वाह। कमाल। रिश्ता गलियूं ऐं चारा मुंहिंजी त ज़िंदगी हा, ख़ालिद घुरे थो माफ़ी ग़लती अगरि कई आ, ख़ालिद घुरे थो माफ़ी ग़लती अगरि कई आ, आशिक निगाह वारा आख़िर त आदमी हा। वाह साईं वाह, या ग़लती न कयो आहे न साईं। ख़ालिद साईं हिन प्रोग्राम जे हवाले सां छा चाहींदो? चवणु चाहींदुसि उन्हनि सभिनी माण्हुनि खे मोहबत जो पैगाम ॾींदुसि त सहमत जो मुज़ाहिरो कजे, हिक ॿिए खे ॿुधजे, जेकर जेसीं ताईं असीं हिक खे ॿुधंदासीं न, हिक ॿिए खे सहंदासीं कोन, बर्दाश्त न कंदासीं, टॉलरेंस पैदा करण जी ज़रूरत आहे। शाइर हूअं बि मोहबतुनि जो पैगाम ॾेई जान छॾाईंदा आहिनि, तव्हां उहो ई कमु कयो आहे। तमामु घणी हिकिड़ी माण्हुनि में तलखी अची वई आहे न, रिश्तनि में सभिनी रिश्तनि में तलखी अची वई आहे, जेका दूर करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु बिल्कुलु। सुबह मेहरान जे हवाले सां कुझु ॻाल्हाइणु चाहींदा? सुबह मेहरान तव्हांजो प्रोग्राम आउं कॾहिं कॾहिं ॾिसी वठंदो आहियां, ऐं खोड़ सारा अहिड़ा सुठा माण्हू मिलंदा आहिनि जिन सां तव्हां कचहरियूं कंदा आहियो। जी हा, महिरबानी पंहिंजो ख़ालिद चांडियो साहब, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, रेडियो जे हवाले सां तमामु ख़ूबसूरत ॻाल्हायो, तमामु वॾनि वॾनि नालनि खे हुननि यादि कयो ऐं प्रोग्राम्स खे यादि कयो, रेडियो जे उरूज खे यादि कयो, ऐं उन्हनि पंहिंजी शाइरी ख़ूबसूरत ॿुधाई, पोइ आख़िर में हुन शाइरीअ में उन्हनि माफ़ी बि घुरी। तमामु ख़ूबसूरत शाइरी। हिकिड़ो नंढो ब्रेक आहे। हा बिल्कुलु, नंढो ब्रेक आहे व्यूअर्स, तव्हां काॾे न वञिजो, असां वरी जल्दी सां वापसि अचूं था मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नाज़रीन, सुबह मेहरान में हिकु बार ॿीहर भलीकार, ऐं तव्हां रेडियो जे आलमी ॾींहं जे हवाले सां ख़ालिद चांडियो जूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधियूं। असां ईंदासीं पंहिंजे महिमाननि ॾांहुं वापसि। उनखां पहिरीं मां हिकिड़ी ख़बर तव्हांखे ॿुधायां त फैसल वाडा चयो आहे त वज़ीर आज़म जेको आहे शहबाज़ शरीफ़ थियण जा वधीक इम्कान आहिनि। सो ॻाल्हियूं आहिनि, ऐं इहो बि चयो वञे पियो त क्लियर मैंडेट कंहिंखे बि कोन मिली आहे, त इहो बि हिकिड़ो माना बहस जी तमामु वॾे मौज़ू जेको लफ़्ज़ विच में अची वेंदो आहे न, मखलूत में जेको आहे न, हर कंहिंखे जेको आहे न हिक ॿिए ते शक हूंदो आहे। सो लाला खुर्शीद साहब, आप बता रहे थे कि आपने किस तरीके से जो है आपने कानून पे अमल दरामद करवाया, और जब आप जो है बिहेवियर्स की बात कर रहे थे, बैरियर्स की बात कर रहे थे। नहीं, बेसिकली यही मैं कहने की कोशिश कर रहा हूँ। अमेरिका और पाकिस्तान जो कंपैरिजन होती है, जी हाँ, कि डिफरेंस सिर्फ कानून का है। जब आपका एक कानून हो और उस पर इम्प्लीमेंटेशन मैकेनिज्म हो तो डिसेबिलिटी रिड्यूस हो जाती है, ख़त्म हो जाती है। सही बात है। लाइक मैं अपने बस के ट्रेवल का एक वाकया सुना रहा था। जी हाँ। कि मैं बस में जा रहा था
बल्कि खड़ा था, बस आ गई, रुकी, और वहाँ पर ये सिस्टम होता है कि एक लिफ्ट सा भी लगा होता है जो लॉन्ग ट्रेवल करते हैं बसें। ड्राइवर ने वो लिफ्ट जो है उसका बटन दबाया और लिफ्ट खुल के बाहर आ गई। जब बाहर आ गई तो वो बीच में रुक गई, कोई खराबी थी उसमें। अभी उसमें और मुसाफिर भी बैठे हुए हैं, ड्राइवर कोशिश कर रहा है, तकरीबन इसमें लगता है तकरीबन 10 मिनट लगते हैं। पाकिस्तान में 1 मिनट जो है वो ठहरता नहीं है, सही, ओए अगली बस से आ जाओ। लेकिन वहां पर ड्राइवर खड़ा है, एक बंदा नीचे उतरता है, मेरे कान में कहते हैं अंग्रेजी में कि अगर आप माइंड ना करें तो आप ड्राइवर से कह दें कि अगली 3 मिनटों में एक और बस आ रही है, मैं उसमें चढ़ जाऊंगा, आप इन मुसाफिरों को जो है आप जा सकते हैं, मुझे कोई इतराज नहीं है। ये बात ड्राइवर ने खुद सुन ली। उन्होंने मुझसे कहा कि ये क्या बोल रहा है। मैंने अंग्रेजी में उसको बताया कि ये इसका मतलब, और मुझे भी कोई इतराज नहीं है। मैंने भी उसको बोला मुझे भी कोई इतराज नहीं है, मैं नेक्स्ट बस से आ जाऊंगा। तो वो कहता है कि कानून इस बात की इजाजत मुझे नहीं दी। अगर कोई बंदा जाना चाहता है तो वो अगले बस से 3 मिनट बाद जा सकता है, लेकिन जब तक मैं आपको दूसरे बस में चढ़ाऊं ना, या इस बस को मैं ठीक ना करूं। उन्होंने कॉल की थी, वो तकरीबन 1 मिनट के अंदर अंदर वो गाड़ियां भी फिर आ गई जी हाँ, इस बातों के बाद, और उन्होंने वो कुछ खराबी थी, फाल्ट थी, उसको दूर किया। उन्होंने बड़ी प्यार और इज्जत से मुझे बस में बिठाया और ऊपर से सॉरी किया कि आपका टाइम ज़ाया हुआ, आपको तकलीफ पहुंची, हम इसके लिए माजरत ख्वाह हैं। तो कानून, उन्होंने एक लफ्ज़ कानून का जो है वो जिक्र किया कि कानून मुझे इसकी इजाज़त नहीं देता कि मैं आपको रास्ते पे छोड़ जाऊं और मैं चला जाऊं। मैं आपका कोई ना कोई बंदोबस्त करूंगा, इसके बाद मैं जाऊंगा। कहने का मकसद ये है कि जब कानून बने और उस पे इम्प्लीमेंटेशन का कोई मैकेनिज्म हो, सही, तो ये सारी चीजें खुद ब खुद, ये डिसेबिलिटियां, ये तंग नजरियां, ये रास्ते, देखिए आप रोक रहे हैं पाकिस्तान की तरक्की को। सही बात है। WHO कहती है कि 15% आबादी अफराद बामाजूरी पे मुश्तमिल है, तो ये 15% आबादी 60% आबादी पर इसका असर है, उसके वालिदैन पे असर है, उसके भाइयों पे असर है, उसके रिश्तेदारों पे असर है, इसके असर है। लेकिन जब इन लोगों के एजुकेशन के दरवाजे बंद है, एम्प्लॉयमेंट के दरवाजे बंद है, अपॉर्चुनिटीज यहां पर मिलती नहीं है, जी हाँ, तो पाकिस्तान तरक्की किस तरह करेगा? सही बात। आपको मैं मिसाल देता चलूं, जो न्यूटन के चेयर पे बैठा हुआ था, जो ना बोल सकता था, ना उसके हाथ पांव काम करते थे, एक साइंटिस्ट था, माहिर फल्कियात था। सही बात है। एक वो बंदा जो उसकी आवाज की ट्रांसलेशन होती है, ही इज नॉट डिसेबल, वो एक साइंटिस्ट है। इल्म ने उसको किस मकाम पे पहुंचा दिया? क्योंकि उसको अपॉर्चुनिटी मिली, टेक्नोलॉजी थी। बिल्कुल। यहां पर एक बंदा, उसका एक पांव में फर्क पड़ जाए, जी हाँ, वो खुदकुशी पे उतर आता है। जी, ऐसे हुए भी हैं, अटेम्प्ट भी हुए हैं। क्यों? उसको कुछ दिखाई नहीं देता। अब अल्हम्दुलिल्लाह काफी तो लिहाज से जो डिसेबिलिटी मूवमेंट है, जी हाँ, जो DPOs हैं, डिसेबल पीपल ऑर्गेनाइजेशंस हैं, वो काम कर रहे हैं, सेंसिटाइजेशन कर रहे हैं, IEL सेंटर बने हैं। देखें, हमने हमारी आज से 6 महीने पहले हैंड्स की तरफ से हमें IEL सेंटर मिला और हम उसको चला रहे हैं उधर लोअर दीर में। अभी उसी IEL सेंटर को देखते हुए हमने 4 मजीद डिस्ट्रिक्ट में IEL सेंटर खोले। हमारा क्या, हमारा मकसद ये है, हम एम्प्लॉयमेंट दे रहे हैं। एम्प्लॉयमेंट, हर रोज हम एक बंदे को बरसर रोजगार कर रहे हैं, ये हमारा मिशन है। हर दिन एक रोजगार, जबरदस्त, बहुत बड़ी खिदमत हमारी है। फाउंडेशन दे रही है उन लोगों को जो व्हीलचेयर पे बैठे हुए हैं, उन लोगों को जो बोल नहीं सकते हैं, देख नहीं सकते, उसको कमाने का हुनर। मतलब ये हमारी दीन में भी है कि ऊपर वाला हाथ नीचे वाले हाथ से बेहतर है। जबरदस्त, ऊपर वाला हाथ कौन है? जो देता है। सही, सही, सही। नीचे वाला हाथ कौन है? जो लेता जो है। लेता है, बिल्कुल। जब बिल्कुल। आप कमाओगे तो आप दोगे, सही, लेकिन जब आप कमाओगे नहीं तो आप बेसिकली, आपके वालिद ही क्यों ना हो, आपके पेरेंट्स ही क्यों ना हो, ये लेना मांगना ये बहुत मुश्किल काम है।
ہم نے اس کنسیپٹ کو چینج کرنا ہے کہ کس طرح ہم نے اپنے بھائیوں کو اپنے بہنوں کو اپنے پاؤں پہ کھڑا کرنا ہے. ہمارا ایک اور پروگرام 10,000 جو فزیکلی چیلنج صدا کے پلیٹ فارم سے صدا کے پلیٹ فارم جی جی ہمارا ایک اور ٹارگٹ ہے 10,000 فزیکلی چیلنج جس کو ویل چیئر نیٹ ہے ان کو ویل چیئر ممبر بنانا. ساری زندگی کے لیے ویل چیئرز کا بوجھ ان کے کندھوں سے اتارنا. لیکن یہ ویل چیئر ہمارے ہوں گے, فاؤنڈیشن کے ہوں گے, اس کو یوز کرنے کے لیے دیں گے. اچھا یہ فروخت نہیں کر سکیں گے, کسی کو گفٹ نہیں کر سکیں گے, ہم اس کی مینٹیننس کریں گے. اگر خراب ہوتی ہے یہ ہمارے سینٹر میں دوبارہ اس کو جو ہے لا سکتے ہیں. صدا کی سٹارٹنگ کب سے کی ہے آپ نے؟ صدا بیسیکلی یہی سٹوری کہ 2001-2 میں روڈ کی فیسیلیٹی آئی, 2002 سے ہی میں نے تگودو شروع کی. 2005 میں ایک انٹرنیشنل سیمینار ہوا سیبٹ, جی سوری سی بی شاٹ, آپ اس میں تھے؟ ہاں سی بی شاٹ. اس میں تھوڑی بہت ہماری ٹریننگ ہوئی اور پھر جو لائف چینجنگ ہے وہ لاہور, میں اس کو بھائی کو بتا رہا تھا کہ ایک واقعہ میرے ساتھ ہوا. وہ یہ ہوا کہ میرا فوکس جو ہے وہ صرف میری ذات تھی, میرا علاج ہو, میرا یہ ہو, میں یہ ہو جاؤں, میں یہ ہو جاؤں, صرف میری زندگی میں کے اندر, دائرے کے اندر تھی. تو ڈاکٹر خالد جمیل ایک بہت بڑا نام ہے, ان سے میری ایک سیمینار میں ملاقات ہو گئی. میں نے ریکویسٹ کی کہ ڈاکٹر صاحب میرا علاج ہو سکتا ہے؟ انہوں نے کہا کہ بھائی سیمینار ہے, مجھے کی پتا کہ آپ کا علاج ہو سکتا ہے کہ نہیں, لاہور آ جائیں, ادھر دیکھتے ہیں آپ کا علاج ہو سکتا ہے کہ نہیں ہو سکتا. جی میں وہی جو ہے وہ اپنی لوکل جو سوغات ہوتے ہیں اس کو لیتا ہوا, مطلب یہ جو اس کو ہم کہتے ہیں خالص گھی گائے کا, وہ لیتا ہوا, یہ ساری چیزیں سوغات. وہی ڈاکٹر خالد جمیل نے جو ہے وہ ایک امید دی ہے, آپ آ جائیں, میں آپ کو. ادھر گیا, اس کی ٹیم نے میری معائنہ کیا, انہوں نے خود بھی معائنہ کیا. لاسٹ میں سامنے بیٹھ گیا, انہوں نے کہا کہ اگر وہ سن رہے ہیں میری بات کو تو اس خورشید میں اور اس خورشید میں زمین آسمان کا فرق ہے, اسی ایک واقعے کی وجہ سے. صحیح. تو انہوں نے کہا کہ خورشید آپ اس طرح کریں, علاج نہ کریں, علاج آپ کا میرے خیال میں ہو نہیں سکتا. تو بہت سارے لوگ ہیں وہ زندگی گزار رہے ہیں ویل چیئر پہ, آپ انرجیٹک ہیں ماشاءاللہ. انہوں نے بڑی ترتیب سے مجھے سمجھانے کی کوشش کی, لیکن چونکہ میں جذباتی تھا تو آپ اس انٹینشن سے گئے ہوئے تھے, اسی سے میں گیا تھا, تو میرے آنکھوں سے آنسو رواں ہو گئے. پٹھان کے آنکھوں سے آنسو رواں ہونا یہ کوئی جو ہے وہ معمولی چیز نہیں ہوتی. تو اس شدت کی میں بات کر رہا ہوں کہ میں کتنی شدید. جب ہو گئے تو مہتاب صاحب میرا اٹینڈنٹ تھا, انہوں نے کہا کہ خورشید چلیے کوئی مسئلہ نہیں ہے, یہ مینار پاکستان جاتے ہیں, یہ شاہی قلعہ جاتے ہیں. مجھے وہ چنچی پہ وہاں پر لے گئے, میرا موڈ ٹھیک نہ ہوا. جو علامہ اقبال صاحب کا مزار ہے وہ سامنے ہے مینار پاکستان کے, تو وہاں پر پیدل میں سٹک کے ساتھ اس وقت مطلب فریلی چل سکتا تھا. تو جب ہم انٹر ہوئے اس بڑے دروازے کے اندر, لیفٹ سائڈ پہ کیکر کا ایک درخت تھا, شاید اب ہے نہیں, یہ کیکر کا ایک درخت کے نیچے ایک بندہ پڑا ہوا تھا جس کے نہ دونوں ہاتھ تھے نہ دونوں پاؤں تھے, اللہ, کٹے ہوئے تھے, ٹھیک, بول نہیں سکتا تھا. مجھے ایک عجیب سی کیفیت مجھ پہ طاری ہو گئی. شکر, صرف ایک لفظ شکر, کہ اللہ میں دیکھ سکتا ہوں, بول سکتا ہوں, چل سکتا ہوں, کھا سکتا ہوں, میں شکر نہیں کر رہا. یہ بندہ نہ ہل سکتا ہے, نہ جا سکتا ہے, مکھیاں تک نہیں اٹھا سکتا. اس کے بعد سے میں نے آج تک کسی بھی ڈاکٹر, میں دوائی نہیں کرتا, جب بھی میں اللہ شفا دینے والا ہے, میرا یہ عقیدہ ہے. صحیح بات ہے, بے شک اللہ تعالیٰ نے مجھے چنا ہے بالکل ڈسیبل لوگوں کی ویلفیئر کے لیے, ان کی خدمت کرنے کے لیے. ہماری کوئی کوالٹی نہیں ہے, اللہ تعالیٰ کی طرف سے سلیکشن ہے. یہ بھی انہوں نے دکھایا کہ خورشید دیکھ, اس بندے کو دیکھ, اپنے آپ کو دیکھ. صحیح. اس دن کے بعد علامہ اقبال کے مزار صاحب سے شروع جو ہماری تحریک ہوئی تھی, علامہ اقبال کے مزار سے,
सही। इस वाक़े के बाद तो आज तक जारी ये है। बैकग्राउंड था सदा का। जी। बहुत कमाल। नाज़रीन, 10 साइंटिस्ट दुनिया जे अंदरि मञा वञनि था जिन में डिसेबिलिटी हुई ऐं जंहिंखे डिफरेंटली एबल पर्सन दुनिया मञियो त हा ही डिफरेंटली एबल आहिनि। थॉमस एल्वा एडिसन उन्हनि में हुयो जंहिंजे करे असां अॼु रोशनी में मौजूदु आहियूं। उहो पहिरियों साइंटिस्ट हुयो जंहिं बल्ब ईजाद कयो ऐं उनजी बदौलत अॼु असां हिन रोशनी में आहियूं ऐं उनखां पोइ जेका तरक़ी दुनिया कई आहे उहा त बाकमाल आहे। ऐं असां वटि लाल मोहम्मद साहब हिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं सॼो प्रोग्राम मां सम्झां थी। बिल्कुलु बिल्कुलु जी, जी। साईं, जेका जुस्तजू ऐं जेका पंहिंजी जिदोजहद कयूं ज़ाहिर आहे क़ाबिले कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, नंढड़ो ब्रेक आहे, नंढड़ो ब्रेक हूंदो, तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर सुबुह मेहरान में भलीकार। ऐं तव्हांखे ख़बर आहे त असां जिन जिन जूं सालगिराहूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जा जनम ॾींहं हूंदा आहिनि, वर्सियूं हूंदा आहिनि, उन्हनि शख़्सियतुनि खे यादि कंदा आहियूं, उन्हनि अज़ीम शख़्सियतुनि खे यादि कंदा आहियूं। सो अॼु इनकलाबी शाइर फैज़ अहमद फैज़ साहब जी सालगिरह आहे, 113वीं सालगिरह आहे। फैज़ अहमद फैज़ ते किथां ॻाल्हाइजे, छा ॻाल्हाइजे, इहो ज़रूरु असां शागिर्दनि जा बि शागिर्द आहियूं। ऐं उर्दू अदब जो मां शागिर्द आहियां, पर सदाईं मूंखे इहो तमामु ॾुखियो लॻंदो आहे त कंहिं वॾे नाले ते ॻाल्हाइण खां किथां शुरूआति कजे। ऐं हू इनकलाब, मार्क्सिज़म, फ़लसफ़े जो मतिलबु त पाण चऊं त उन्हनि जे बानियनि मां हिकिड़ो हुयो। ऐं हुन मिर्ज़ा ग़ालिब ऐं अल्लामा इक़बाल खां तमामु घणो मुतासिर हुयो। ऐं शाइरीअ जे वसीले, पंहिंजी शाइरी जे वसीले मज़लूम, महकूम ऐं पीड़ियल तबिके लाइ आवाज़ बुलंद कयो। तव्हां ज़रूरु उन्हनि जो ॿुधो हूंदो त हम देखेंगे लाज़िम है हम भी देखेंगे, जब कोहें गिरा, ऐं मतिलबु जब महकूमों के साए तले ये धरती धर धर धरकेगी, इहो तव्हां ज़रूरु ॿुधो हूंदो। केतिरा ई हुननि जा गीत हुआ। हू मुख़्तलिफ़ कॉलेजिस में उस्ताद हुयो ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ हंधनि ते नौकिरी कई, पाक फ़ौज में बि उन्हनि नौकिरी कई। पर शाइरी सां जेको उन्हनि इनकलाब आंदो, शाइरी उर्दू अदब में जेको हुननि ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं, उहे बाकमाल आहिनि। नाज़रीन, उहो बि हर माण्हू चयो वेंदो आहे त खोड़ सारा पाण दुनिया में अची कम कंदा आहियूं, पर को कमु अहिड़ो हूंदो आहे जेको तव्हांखे हयात रखे थो। त फैज़ अहमद फैज़ जी शाइरी उनखे शाइरी, उनखां पोइ मुख़्तलिफ़ जेके तहरीकूं हलियूं, पाकिस्तान मूवमेंट्स जूं जेके तहरीकूं हलियूं, उनखां पोइ जेके दौर आया, उन्हनि खे मुंहिंजे ख़्याल में क़ैद बि रखियो वियो। फैज़ अहमद फैज़ मुंहिंजे ख़्याल में हैदराबाद जे सेंट्रल जेल में बि उन्हनि क़ैद जी बि जेको आहे उन्हनि हू ॾिठी, पंहिंजो नौबत या बर्दाश्त कई। ऐं अहिड़ी रीति उन्हनि जे कलाम खे केतिरनि ई फ़नकारनि ॻायो। नूरजहां ॻायो, मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मांग। अहिड़ी रीति ही जेको मूं ॿुधायुमि तव्हांखे, हम देखेंगे लाज़िम है हम भी देखेंगे, रात यूं दिल में तेरी खोई हुई याद आई, जैसे वीरान में छुपके से बहार आई, इहो बि फैज़ जो आहे। ऐं फैज़ लिखियो आहे, दोनों जहां तेरी मोहब्बत में हार के वो जा रहा है कोई शबे गम गुजार के, वीरां है मैं कदा गमो सागर उदास हैं, तुम क्या गए कि रूठ गए दिन बहार के। फैज़ के पढ़जे तो उन खां अलावा हमारा उससे पंहिंजो जेको आहे दश्ते तन्हाई, जेको आबदा परवीन बि ॻायो आहे, कमाल आहे दश्ते तन्हाई। सो फैज़ अहमद फैज़ साहब खे असां जेतिरी भेटा पेश कयूं घटि आहे। उन्हनि जेको कमु कयो आहे तमामु वॾो कमु, तमामु ख़ूबसूरत कमु, ऐं सदियुनि ताईं उनखे यादि कयो वेंदो, सदियुनि ताईं उनजी शाइरीअ खे ॻायो वेंदो। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि आउं एड कंदी हलां त तव्हां जेकॾहिं रीडर आहियो ऐं तव्हां पढ़ंदा आहियो त पोइ हिकिड़ो चवंदा न, चांहि जो कप आहे उहो जेसीं ताईं असां गरम गरम नथा पियूं त चांहि मज़ो कोन ॾींदी आहे, माना रखी रखी थधी तव्हांखे चांहि कोन वणंदी। त पढ़णु बि ईअं ई हूंदो आहे। पोइ तव्हां पढ़ी पढ़ी जॾहिं उन किताब खे को बि आहे रीडिंग तव्हां उनखे जॾहिं एंड कयो था त पोइ विच में शाइरी जॾहिं तव्हां वरी खणो था, पढ़ो था, वरी सफ़ा बिल्कुलु तव्हां रवाना थी वेंदा आहियो, वरी ॿिए किताब जे लाइ तरोताज़ा थी वेंदा आहियो। इवन जेकॾहिं तव्हां ज़िंदगीअ में रूटीन में कमु कयो था, थकिजी पओ था, त ॾिसो तव्हांखे चवंदा न मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। ईअं आहे, बिल्कुलु ईअं आहे। उन पोयां ज़ाहिर उहा शाइरी आहे न, तव्हांखे जेको फ्रेश करे छॾे थी। ऐं पोइ तव्हां हिकिड़े ॿिए रम्ज़ में हलिया था वञो, वरी हिकिड़ी सम्झो तव्हां एनर्जी ड्रिंक पी वरिती आहे। ऐं फैज़ जे मां ते आख़िरी इन सिटुनि सां जेको आहे मां उनखे हिकिड़ी भेटा पेश कंदुमि त वो हमारा इस तरह से है फैज़, वो हमारा इस तरह से है फैज़, जैसे बंदे खुदा के होते हैं, जैसे बंदे खुदा के होते हैं। मूं लाइ ईअं आहे जीअं माण्हू ख़ुदा लाइ हूंदा आहिनि, ख़ुदा पंहिंजे माण्हू सां कीअं मोहबत कंदो आहे, छा त हुन अल्लाह जूं सिफ़ात हूअं बि इंसाननि में मौजूदु बिल्कुलु अहिड़ी रीति पाण तमामु वॾो नालो, सदाकारी, अदाकारी, शाइरी, तमामु वॾो नालो। ऐं होस्ट रहियो आहे ज़िया मुहिद्दीन, उन्हनि जी अॼु पहिरीं वर्सी आहे। ज़िया मुहिद्दीन ते जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। नापा उन्हनि जी वॾी में वॾी कामयाबी आहे। इन प्लेटफॉर्म तां हिन वक़्त ताईं फ़नून लतीफ़ा सां वाॻियल हज़ारें शागिर्द,
हज़ारे शागिर्दनि जो मक़सदु त हज़ारे अदाकार पैदा थिया आहिनि, राइटर्स पैदा थिया आहिनि, मेज़बान पैदा थिया आहिनि, होस्ट पैदा थिया आहिनि, आर्टिस्ट पर्सनैलिटीज़। फ़नून लतीफ़ा में ज़िया मुहिद्दीन जो जेके ख़िदमतूं आहिनि, मूंखे नथो लॻे त पाकिस्तान में फ़नून लतीफ़ा जे हवाले सां एतिरियूं के ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं हूंदियूं। इंतिहाई नफ़ीस इंसान, इंतिहाई मतिलबु त पंहिंजे नफ़ासत सां मज़ाहिया अंदाज़ में, ऐं पाकिस्तान जो जेको वॾे में वॾो मज़ाहिया राइटर हुयो पंहिंजो ऐं मुश्ताक अहमद यूसुफ़ी, बज़बाने यूसुफ़ी जेको हुननि रिकॉर्ड कयो, मुश्ताक अहमद यूसुफ़ी जो, ऐं यूसुफ़ी साहब जा के किसा हिननि बयानु कया, हिकिड़ो पूरी सीरीज़ हिननि रिकॉर्ड कई, पोइ तव्हां यूट्यूब ते पहिरियों तव्हां ॾिसो त कमाल हुननि जेको आहे उहो मुश्ताक अहमद यूसुफ़ी साहब सां निभायो आहे मज़ाह में। हिननि पंहिंजो बि जेको मज़ाह लिखियो, जेको हुननि एहतजाज कयो पाकिस्तान जी हालतुनि ते, हुननि जे ग्राउंड्स रियलिटीज़ ते, हुननि जी मईशत ते, तमामु वॾो हुननि जेको आहे ज़िया मुहिद्दीन कमु कयो आहे। ज़िया मुहिद्दीन साहब गुज़िरियल साल विछड़ी विया हुआ, तमामु वॾो विछोड़ो, इहो ख़ाल कॾहिं बि पुर न थी सघंदो। आर्ट जी दुनिया जो तमामु वॾो विछोड़ो ज़िया मुहिद्दीन साहब जिन जे विछोड़े खे मञियो वियो नाज़रीन। ऐं हूअं शोपनहार चयो आहे, शोपनहार क्रिटिक में तव्हां हुननि जो नालो ॿुधो आहे, पोइट्री में, स्टोरी टेलिंग में, उन चयो आहे त इंसान उहो सभु कुझु करे सघे थो जेकॾहिं उहो सचे मन सां चाहे त उहो हिन दुनिया में ऐं ईंदड़ जेको तव्हांजो बिलीव आहे त पोइ इंसान कॾहिं बि ख़तमु न थींदो आहे। पर ॻाल्हि इहा आहे त इंसान उहो करणु चाहे, ऐं जेकॾहिं तव्हां करणु चाहियो था त पोइ महिनतूं पाण सभु मञंदा आहियूं त परवरदिगार कंहिं बि इंसान जी महिनत खे रायगान कोन कंदो आहे। नाज़रीन असांजे मूसीकार हिकिड़ो आहे, उनखे बस यादि कंदे पोइ पाण वापसि महिमान डालूं था। कभी तुमको याद आएंगे ख़ूबसूरत इहा गज़ल आहे, मशहूरु आहे। उन्हनि जो जेको मूसीकार आहे रोबन घोष, उन्हनि जे विछोड़े खे अॼु 8 साल थी विया आहिनि। तमामु वॾी उन्हनि ख़िदमत कई मूसीक़ी जी, ऐं सवें गीतनि जी उन्हनि मौसीक़ी जोड़ी। उन्हनि जे अॼु विछोड़े जो ॾींहुं आहे, अलाह साईं उनखे गरी के रहमत करे, ऐं पंहिंजो जेको कमु कयो आहे ज़ाहिर आहे तव्हांजो कमु ई तव्हांखे यादि ॾियाराए थो, हर साल तव्हांखे मल्हायो वञे थो, तव्हांजी सालगिरह खे मल्हायो वञे थो, तव्हांजे विछोड़े जे ॾींहं खे मल्हायो वञे थो, ऐं सदियुनि ताईं इहो तव्हांजो कमु तव्हांखे जीआरे रखंदो। बिल्कुलु तारीख़ में उहे ई नाला नाज़रीन ज़िंदा हूंदा आहिनि जेके पंहिंजे कम सां सचाई कंदा आहिनि ऐं पंहिंजे कम सां उन्हनि जी मोहबत हूंदी आहे, ऐं इहा मोहबत ऐं कॾहिं मरण कोन ॾींदी आहे। सो असां आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि जी तरफ़ हलंदासीं। ख़ुर्शीद आलम ख़ुर्शीद साहब मौजूदु आहिनि ऐं लाल मोहम्मद साहब मौजूदु आहिनि। सो लाल मोहम्मद साहब खां कंटिन्यू कयूं। मूं चाहियो पई त पहिरीं शाइरी ॿुधूं, त शाइरी ॿुधी वठिजे। मूं साईं खां ब्रेक में पुछनि पिया त असांखे तव्हां कुझु ॿुधायो त असांजे डायरेक्टर साहब जी बि इहा ई ख़्वाहिश आहे त साईं खां कुझु ॿुधणु घुरिजे, पश्तो में नाज़रीन शाइरी संदनी ज़बानी। जी वाह साईं वाह। खुर्शीद आलम खुर्शीद बज़बान खुर्शीद आलम खुर्शीद जी। अच्छा जी, थैंक यू वेरी मच, शुक्रिया। पश्तो में मेरा एक कलाम है, बिल्कुल, ज़मा गमजन ज़ड़गिया। वाह वाह। यानी ए मेरे गमज़दा दिल, ए मेरे गमज़दा दिल। हाँ, इसको मैं जो है पश्तो में ही बिल्कुल तरन्नुम में पेश करना चाहूँगा। वाह 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 वाह। ज़मा गमजन ज़ड़गिया, ज़मा गमजन ज़ड़गिया, वली जड़ीगी हमेश, वली दर्दीगी हमेश, वली खफा खफये, ये वली स्तड़े स्तड़े, दाखु दुनिया दलता गमो खादिद वार नाराजी, दलता नफरत द मोहब्बत सरल कई तड़ली, दलता के मिना द जफा तोर में गो खोड़ली, दलता हगा सड़े बाचा दे चिदो कवर कवि, दरणा गानो प बदल तोर त्यरवर कवि, रणा द तोर औ त्यार खल्को तस्पे नखकारे, दमासियत पलगो खल्का स्पिनवी नखकारी, न ज़मा गमजन ज़ड़गिया, नो ब्या जड़ी गिसलाए, हसी दर्दी गिसलाए, लेवने की गिसलाए, साराने की गिसला, दलत दौलत में पहाड़ गाम के बाजी गिरली दले, दखल को जुड़नो के में कदर दजर गिरली दले, उचत पबाम चिवी वलाड़ हगे इज्जत गटले, चिलग्राख कताशी नजर की में कस कर ली दले,
चिन्हनिए जोड़ की दा दुनिया दख को लवलो लायक सबाब्यामा पविनो सुर पर हर लीदले नज़मा गम जन जड़गिया है। उसका एक ये बहुत मतलब तवील है। जब बातें हो रही थी तो आपने फरमाइश की थी पश्तो में, मैंने कहा कि अपनी जो सोचा कि थोड़ी सी ट्रांसलेशन भी मैं कर दूं ताकि समझ जाएं जो हमारे देखने वाले हैं कि ये बंदा जो पश्तो में सुना रहा है वो क्या है। तो इसको मैंने थोड़ा सा जो है ना, ए मेरे गमज़दा दिल, जी हाँ, मैं अपने दिल से मुखातिब हूँ, जी आप हमेशा क्यों रोते हैं, आप क्यों नाराज और खफा रहते हैं। वाह वाह, ये तो दुनिया है, बिल्कुल बिल्कुल यहाँ गम और खुशी भाई और बहन है। बिल्कुल। आपने गम पे बहुत खूबसूरत वो की। असल में टाइम हमारे पास बहुत कम है, हम प्रोग्राम की जो एंडिंग की तरफ जा रहे हैं। हम चाहेंगे कि लास्ट ये मैं में आप लूंगी please- आपसे, मैं पढ़ूंगी नहीं हम और कल आप मैं ताहिरा translate को दे करके देंगे, कल बताऊंगी। आके ताहिरा जो है ना उर्दू में इसको जो है ना तरन्नुम जी, में पढ़ेगी। बिल्कुल। ये ठीक है बहुत साहब, खूबसूरत ठीक, इनकी ठीक। आवाज़ है। Thank हम you। चाहेंगे कि लास्ट आप हमें कोई मैसेज दें हमारे नाज़रीन को। लाल साईं, लाल साहब जो आवाज लाल ॾाढो साईं त इहा खूबसूरत शाइरी आहे जेका पर आहे न तव्हां तमामु जो घणी इनमें तारीफ़ी। ज़बरदस्ती। हाँ इहो आहे बिल्कुल बिल्कुल। देखिए आज बड़ी खुशाइन बात है कि हमारे पास केपीके से लोग केपीके का माण्हू आयल हुआ ऐं ॾाढी हिकिड़ी शेयरिंग कई हाणे सिंध वासियुनि खां ऐं मुखातिब आहियां। ॾिसो हाणे असां हैदराबाद में आयासीं, सिंध में असां पंहिंजे कम खे फैलायूं पिया। मक़सदु असांजो हीअ आहे कि 35 मिलियन माण्हुनि खे असां मोबिलाइज़ कयूं ऐं हीउ कमु ॾाढो आसान आहे। मोबिलाइज़ एम्पावर करणु आसान आहे सभु। ऐं सिर्फ़ु हिकिड़ी सिंध वासियुनि सां ॻाल्हि कंदुसि, सर रुकावट सिर्फ़ु असांजी एलीट क्लास आहे। सही, दिल कल्ब वॾा करनि, रस्ता सां गॾोगॾु पंहिंजा बिहेवियर चेंज करनि, यकीन मञो सिंध तरक़ी जी राह ते गामज़न थी वेंदो। ज़बरदस्त, तमामु खूबसूरत ॻाल्हि कई त दिलि तव्हां पंहिंजा वसी रखो, वसी जी, रखो, जी। दिलि कुशादा कयो त हर पंहिंजो मसलो जेके हल थी तकलीफ़ सघे, आहे हर बिल्कुल, मसलो बिल्कुल। आसान थी वेंदो। लाला साईं, आपको सुबह मेहरान में आके कैसा लगा और आप लास्ट आपके में क्या कमेंट्स मैसेज लेंगे, देना? आपका मैसेज भी लेंगे इन शॉर्ट। बहुत अच्छा लगा, मैं मशकूर हूँ कि आप लोगों ने हमारी आवाज़ पहुँचाई। और मैं तो बेसिकली जब आ रहा था तो 2 घंटे का सुन के मुझे तो सिंधी में तो सिर्फ कैफियत तारी हो साईं गई। बाबा साईं ही आता है, लेकिन बहुत फ्रेंडली माशाल्लाह बड़ी अच्छी गुफ्तगू हुई। और सिर्फ एक पैगाम मैं अपनी खुसूसी बहन भाइयों को जो इस मुल्क में रहते हैं वो ये है कि अल्लाह ताला ने आप लोगों को बेपनाह सलाहियतें दी हैं, बहुत ज़्यादा सलाहियतों से मालामाल किया हुआ है। अपनी सलाहियतों को पहचानिए, अपनी हकूक़ को पहचानिए। अपनी लोकल एरियाज़ में MPAs हैं, MNAs हैं, ऑफिसर्स हैं, आप लोग अपनी हकूक़ के लिए आवाज़ बुलंद करें। छोटी छोटी तंजीमें, DPOs डिसेबल पीपल ऑर्गेनाइजेशन बनाएं और उसमें ट्रेन करें हमारी आइंदा नस्लों को। जापान में चेंज जो है वो इस तरह नहीं आया था, हम लोग खुद जो है वहाँ के जो पीपल विद डिसेबिलिटीज़ हैं उन्होंने आवाज़ उठाई और सारे प्लेटफॉर्म, सारे जो वेलफेयर की जो पॉलिसियाँ हैं वहाँ पर हैं, अमेरिका में भी हैं। इसी तरीके से पाकिस्तान में भी चेंज आ रहा है। 20 साल के पहले पाकिस्तान में और 20 साल के बाद पाकिस्तान में काफ़ी अल्हम्दुलिल्लाह चेंजेस आई हैं और आएंगी इंशाल्लाह। बहुत जबरदस्त आपका दोनों का जी कुछ समझ चाहिए। जी जी। अच्छा, मैं खुर्शीद की बात को आगे बढ़ाते हुए राहत तंदूरी साहब मुझे यहाँ पर याद आ गए, चूंकि शायरों की बात चल रही है। और जी। राहत तंदूरी साहब कहते हैं, तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पर वार करो। वाह, तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पर वार करो, मल्लाहों का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो। वाह 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 ॾाढी वाह, खूबसूरत ॻाल्हि, जबरदस्त तमामु जबरदस्त। खूबसूरत। नाज़रीन, तव्हां सभिनी जी महिरबानी, जेके महिमान आहिनि सभिनी जी महिरबानी, तव्हां असांखे पसंदि कयो था, तव्हां असांखे शयूं मतिलबु तव्हां असांखे कॉल ज़रिए तव्हां जॉइन कयो था। ॾाढी खूबसूरत इन्हनि ॻाल्हियूं कयूं, कराइतियूं ॻाल्हियूं कयूं। जेके दोस्त आहिनि तव्हांजे आसे पासे में डिसेबल माण्हू आहिनि उन्हनि जी तव्हां सहारा ॾियो, सार संभाल कयो, उन्हनि जे लाइ रस्ता आसान कयो। ज़रूरु तव्हांजा बि रस्ता आसान थींदा। जो कि प्रोग्राम जे लाइ
पुॼाणी आहे। जी बिल्कुलु, तव्हां लास्ट में ॾाढो सुठो शेर चयो आहे। हिन ते ई शाह साईं दहशत दम दरिया में जिते जायूं जानारनि, नाज़रीन तव्हां ज़रूरु ॿुधो हूंदो, पढ़ियो हूंदो, तशरीह पढ़ी हूंदी। सो ख़ौफ़ पंहिंजो छॾे ॾियो ऐं पंहिंजी मंज़िल ॾे नज़र कयो ऐं तव्हांजी मंज़िल तव्हांजी ई तव्हांखे ज़रूरु मिलंदी, पर बशर तव्हां महिनत कंदा रहो। नाज़रीन, हींअर तव्हांखां इजाज़त वठंदासीं। मूंखे मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान खे, आयल साथियुनि खे जेके असांजा महिमान रहिया ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदव इजाज़त। पंहिंजी दुआउनि में रखंदव यादि। अल्लाह निगहबान।